सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अॼोके प्रोग्राम में अव्हां खे भलीकार चवां थो। सामाईन, गुज़िरियल ॾींहुं सिंध वीएन ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे गॾियल सहकार सां हैदराबाद में सुञाण साथियुनि जे इजलास में कैरियर बिल्डिंग एकेडमी जो बुनियादु रखियो वियो। हिन मनसूबे तहत CSS, PCS, मेडिकल ऐं इंजीनियरिंग समेत मुख़्तलिफ़ इम्तिहाननि में दाख़िलाउनि लाइ नौजवाननि जी तरबियत कई वेंदी। हीउ प्रोग्राम सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ वारी बिल्डिंग में लॉन्च कयो वियो आहे। सिंध जे सहाफ़ी, अदीब, लेखक, शाइर, नाविल नवीस, कहाणीकार, ॿोलीअ जे माहिर ऐं सिंध जे इश्क में सॼी ॼमार वक़्फ़ कंदड़ साईं सिराजुल हक़ मेमण पारां तालीम ऐं शऊर जी बिल्डिंग लाइ ही जाइ वक़्फ़ कई हुई ऐं इन कमु करण लाइ कुझु रक़म बि डोनेट कई हुई। हिन जो ख़्वाबु हो त हिन जी बिल्डिंग में सिंध जो नओं नस्ल इल्म ऐं शऊर जी रोशनी सां सरशार थिए। तालीम सां गॾु हिननि में सिंध जे मज़लूम ऐं मिसकीन माण्हुनि जी ख़िदमत वारो जज़्बो पैदा थिए, जीअं हू पंहिंजी अमली ज़िंदगीअ में हिकु बाशऊर ऐं ज़िम्मेवार फ़र्द जी हैसियत में सिंध खे संवारण जी कोशिश कनि। इन सिलसिले में ही जेको मनसूबो शुरू कयो पियो वञे, इन लाइ सिंध वीएन ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे अॻुवाणनि खे जस ॾींदासूं ऐं उमेद करियूं था त ही इदारो सिंध जे नए नस्ल खे मुख़्तलिफ़ इम्तिहाननि जी तयारी सां गॾु उन्हनि खे समाज जे हिकु ज़िम्मेवार फ़र्द बणाइण जी भरपूर कोशिश कंदा। हूअं बि इहा ॻाल्हि उत्साहींदड़ आहे त जिते हर तरफ़ भींग, करप्शन, बददियानती नज़र अचे थी, उते सिंध सां इश्क कंदड़ ऐं इंसानियत जी ख़िदमत करण लाइ इदारा ऐं फ़र्द सरगर्म नज़र अचनि था। समाजी तोणे इल्मी इदारा कमु कनि था, फलाही अस्पतालूं क़ाइमु कयूं पियूं वञनि। बहरहाल हिकु लाट ॿरंदी नज़र अचे पई ऐं हीउ सिलसिलो ईअं ई जारी रहियो त असां हिकु ज़िम्मेवार समाज खे क़ाइमु करण में ज़रूरु कामयाबु थींदासूं। सामाईन, गुज़िरियल ॾींहुं जेको प्रोग्राम थियो, इन मौक़े ते सिंध वीएन ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे अॻुवाणनि तक़रीरूं कयूं ऐं हिन मनसूबे बाबति मुकमिल तफ़सील ॾिना ऐं गॾोगॾु पंहिंजे ईंदड़ मनसूबनि बाबति बि जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि, उन्हनि जूं तक़रीरूं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में जिन तक़रीरूं कयूं आहिनि, उन्हनि में डॉक्टर प्रोफेसर फ़हमीदा हुसैन, मोहम्मद यूसुफ शेख, अली मर्दान राहूजो, अंबर सनम लगारी,
मोहम्मद असलम बलोच, इम्तियाज़ अहमद सोलंगी, शम्सदीन ज़ौर, खलील यूसफाणी, मोहम्मद रमज़ान कोलाची, गुल मोहम्मद उमराणी, सनाउल्ला भुट्टो, अब्दुल मालिक मेमण ऐं ॿिया शामिल आहिनि। सामाईन मुक़ररीन सिंध जे नए नसल जी बहितरी लाइ जेका मनसूबाबंदी कई आहे, अचो त समूरे प्रोग्राम जी कार्रवाई गॾिजी ॿुधूं। रब साईं जे नाले सां ऐं तिलावत कलाम पाक सां खोड़ सारा हिते तमामु पुराणा दोस्त, महिरबान हमक्लासी ऐं असांजे शहर जा हैदराबाद जा कुझु नाला तकड़ में लिखी वरिता अथमि जेके खणी थो वठां। अदी डॉक्टर फमीदा हुसैन, गुल मोहम्मद उमरानी साहब, प्रोफेसर मोहम्मद यूसुफ साहब, ज़ुल्फ़कार हालेपोता, डॉक्टर अली मुर्तज़ा धारेजो, डॉक्टर फ़तेह मरी, प्रोफेसर मुश्ताक मीरानी साहब, डॉक्टर तहमीना मुफ्ती, सुरेश वाधवानी, डॉक्टर सिकंदर मेमन, अदी इंजीनियर अमरीन लेगारी, प्रेसिडेंट वीमेन इंजीनियरिंग फोरम, डॉक्टर सनाउल्ला भुट्टो, डॉक्टर तारिक हसन उमरानी, डॉक्टर खालिद यूसफानी, मिस्टर इम्तियाज़ अली सोलंगी, प्रोफेसर भुट्टो, मुख्तियार अब्बासी, डॉक्टर एजाज शेख ऐं असांजे सिंधवियन जा फाउंडर मेंबर, लाइफ मेंबर ऐं सिंधवियन जे 1000 क्लब जा साथी, अस्सलाम वालेकुम। चंद लफ़्ज़नि में मां सिंधवियन जो तारुफ़ कराईंदुसि। काफ़ी दोस्त इन खां वाक़ुफ़ु आहिनि ऐं काफ़ी हिते नवां आहिनि ऐं ख़ासि तौर ते असांजा जेके नौजवान साथी आहिनि उन्हनि लाइ तारुफ़ इहो ज़रूरु थींदो। सिंधवियन बिल्कुलु नई आहे ऐं हिकु थिंक टैंक आहे। कई दोस्त मूंखां लगातार गुज़िरियल 2 सालनि में इहो हिकिड़ो ई सुवालु पुछंदा आहिनि त छा सिंधवियन हिकिड़ी NGO आहे या गवर्नमेंट जे कंहिं डिपार्टमेंट खां या का इंटरनेशनल डोनर एजेंसी आहे उन खां को डोनेशन वठनि था पिया। ऐं हर तक़रीब में इहा शइ असां वज़ाहत कंदा आहियूं, सभई साथी कंदा आहिनि त सिंधवियन हिकिड़ी रजिस्टर्ड थिंक टैंक आहे ऐं हिन महिल ताईं जेके बि असां गुज़िरियल 1.5-2 सालनि में असां जेके पंहिंजूं कोशिशूं कयूं आहिनि, जेके बि तक़रीबात कयूं आहिनि, जिन बि जाइनि ते असां वञी मदद कई आहे, जिते पहुची सघिया आहियूं पंहिंजे फाइनेंशियल रिसोर्स जे हिसाब सां, उहो सभु कुझु असां पाण पंहिंजे खीसे मां जमा कयो आहे। ऐं असां कॾहिं चंदे लाइ या असां कॾहिं कंहिं डोनेशन लाइ हिन महिल ताईं अपील बि न कई आहे। कॾहिं कॾहिं इहो ज़िक्र बि कयो वेंदो आहे त हिन में के सभु रिटायर्ड कामोरा आहिनि, न ईअं बि न आहे। के रिटायर्ड प्रोफेसर आहिनि, के रिटायर्ड कामोरा आहिनि, के टेलीफोन डिपार्टमेंट जा सीनियर ऑफिसर आहिनि, के दानश्वर आहिनि, के बैंकर आहिनि, के नौजवान आहिनि, के ज़मींदार आहिनि। हर मकतब फ़िक्र जा माण्हू आहिनि ऐं सिंधवियन गवर्नमेंट ऑफ सिंध वटि रजिस्टर्ड बॉडी आहे, नॉन पॉलिटिकल, कंप्लीटली। असांजे फेसबुक जे पेज ते हिन महिल तक़रीबन 65,000 माण्हू असांखे फॉलो कनि था पिया ऐं इहो असां बार बार इहा ॻाल्हि दोहराईंदा आहियूं त बराए महिरबानी का बि सियासी पोस्ट उते न रखो, असां उनखे एप्रूव न कंदा आहियूं। जो असां हिन महिल ताईं पंहिंजी न्यूट्रलिटी बरक़रार रखी आहे। कंहिं बि तरह सां असांजे कंहिं बि मेंबर जो सिंधवियन जे प्लेटफॉर्म तां को बि लाड़ो तव्हांखे नज़र न ईंदो। पर जेकॾहिं को ज़ाती तरह कंहिंखे सपोर्ट करे थो या कंहिंजे लाइ हुनखे हमदर्दी आहे कंहिं लीडर लाइ, त उहो उनजो ज़ाती मसइलो आहे। सिंधवियन 2
इंतिहाई अहम कॉन्फ्रेंसिस कराए चुकी आहे। ॿिया नंढा वॾा खोड़ सारा कम आहिनि ऐं जेकॾहिं मां उन्हनि खे समअप कंदुसि ऐं ॿुधाईंदुसि त तव्हां ख़ुदि दिली तरह इन ॻाल्हि खे एप्रिशिएट कंदो त इन्हनि दोस्तनि साथियुनि गॾिजी ऐं एतिरो सारो कमु कयो आहे। मां हिते अचण खां अॻु में वेठुमि त ज़ुल्फ़कार हाले पोइ हिकिड़ी अहिड़ी सुठी ॻाल्हि कई जो मां सम्झां थो त इहा ॻाल्हि मां कन्वे कीअं इहा सभिनी जे लाइ आहे। चई त इहो बि किन माण्हुनि खे या किन तंज़ीमुनि खे इहो अलाह जे तरफ़ां हिकिड़ो एज़ाज़ थो मिले, हिकिड़ो शरफ़ थो मिले, हिकिड़ी नेकी करण जी हिकिड़े मौक़ो थो मिले त हू हेॾे सारे माण्हुनि खे गॾु करे उन्हनि खे का चङी राह ॾेखारनि था ऐं ॿुधाइनि था ऐं उन में हुननि जो ज़ाती को बि मक़सदु या मफ़ाद कोन्हे। मूं ॿिनि कॉन्फ्रेंस जो ज़िक्र पे कयो त हिकिड़ी कॉन्फ्रेंस असां हैदराबाद में कईसीं थरकोल प्रोजेक्ट ते ऐं तमामु वॾियूं उते स्ट्राइकूं लॻी पियूं, बुख हड़तालूं लॻी पियूं, मुख़्तलिफ़ माण्हुनि में हिकिड़ी शदीद कंफ्यूजन हुई त आख़िर इहो थरकोल प्रोजेक्ट आहे कंहिंजे लाइ। पोइ असांजो हिकिड़ो वफ़द ओॾे वियो, असां विज़िट कईसीं थरकोल प्रोजेक्ट जी। 2 ॾींहं असां उते तरसियासीं ऐं पोइ थरकोल ऐं इलेक्ट्रिसिटी इन सां वापसि त माण्हुनि खे घुराए असां फैसिलिटेट कयो। लेट मी रिपीट द वर्ड टू फैसिलिटेट। असां हुनखे फैसिलिटेट कयो त हो अचे पंहिंजी टेक्निकल राय खां ॿुधाइनि त थरकोल प्रोजेक्ट मां सिंध खे केतिरो फ़ाइदो आहे ऐं जेकॾहिं उते के इशूज़ आहिनि जेके उतां जे माण्हुनि खे या उतां जे मिसकिननि खे थरियुनि खे का तकलीफ़ थिए थी त हिकिड़ो होलिस्टिक अप्रोच अचे, हिकिड़ी मुकमिल कंप्लीट तस्वीर अचे। त पोइ उन थरकोल ते असां बीठासीं त पोइ थरकोल जे बारे में हैदराबाद में हिकिड़ी तमामु वॾी कामयाबु कॉन्फ्रेंस थी। फुल डे सेशन हुया जंहिंमें तक़रीबन 50 खान एक्सपर्ट हुया ऐं असां जेके बि उन प्रोजेक्ट सां उन्हनि ॻोठनि सां जेके बि माण्हू वाबस्ता हुया, थरकोल प्रोजेक्ट जो CEO उहो हुयो, ॿिया हुन जा अथॉरिटीज़ हुयूं, उन्हनि अची इन पहलू खे खोले ॿुधायो। जेके अफेक्टेड हुया वराणो डैम वारा ऐं ॿिया जेके डिस्प्लेस थियनि पिया, उन सभिनी जी राय ॿुधी करे पोइ पूरी मुकमिल तौर ते रिकमेंडेशन्स ठाहे करे असां सिंध गवर्नमेंट खे मोकिलियोसीं, CM साहिब ॾे ऐं ॿियनि जेके करता धरता आहिनि असां उनखे मोकिलियोसीं। ताज़ो असां पाणीअ ते कॉन्फ्रेंस कई आहे। ही जो सिलसिला शुरू थिया हुआ त चंदा ॾियो ऐं 10 रुपया पंहिंजो मोबाइल ज़रिए पैसा ॾियो ऐं तमामु वॾी मुहिम हले पई त असां खां दोस्तनि पुछियो त सिंधवीअनि जो इन बारे में छा ओपिनियन आहे। सिंधवीअनि पंहिंजो ओपिनियन ॾियण जे बजाए असां हिते बि सिंध मां जेके बि नामवर पाणीअ जा माहिर हुया ऐं उन में हिकिड़ो बुज़ुर्ग असांजो दोस्त हिते वेठो बि आहे, असां उन्हनि खे घुराए उन्हनि खां उहे पेपर पढ़ायासीं, उन्हनि पंहिंजी राय ॾिनी ऐं उन में पाणीअ जे मुतलिक़ जेके बि सिंध में हींअर ॼातल सुञातल नाला आहिनि उहे सभई मौजूदु हुया। उन्हनि जे उन पेपर्स खां पोइ रिकमेंडेशन खां पोइ वरी हिकिड़ी असां तफ़सीली मुंहिंजे घर ते गॾिजाणी थी जंहिंमें असां हिकु हिकु रिकमेंडेशन खे इंतिहाई तोरे तके उन जा सभु पहलू ॾिसी करे पोइ असां उहो हिकिड़ो किताबु शाया कयोसीं ऐं उन किताब खे असांखे लिखण में आलम बरोई साहिबु जेको लिखियो आहे उहो किताबु पढ़णु वटि आहे। तव्हांखे जेकॾहिं मिली वञे उहो पढ़े वठो। किताबु न आहे, एक्चुअली किताबु चओ आहे बुकलेट।
पोइ उहो असां फेडरल गवर्नमेंट जे तमामु जेके अथॉरिटीज़ आहिनि, प्रेसिडेंट, प्राइम मिनिस्टर, चीफ जस्टिस, सेनेट जो चेयरमैन, स्पीकर, मेंबर, सिमिलरली इन द प्रोविंस ऑफ सिंध, CM खे, गवर्नर खे, मेंबर्स खे, सेक्रेटरी एरीगेशन, सभिनी खे असां मोकिलियूं। उन खां पोइ वरी असां कापियूं तमामु यूनिवर्सिटीज़ खे मोकिलियूं त उन्हनि जी लाइब्रेरी में हुजनि, ऐं असां वटि उहे कापियूं अॼु बि मौजूदु आहिनि। जेकॾहिं कंहिं दिलचस्पी रखंदड़ माण्हू खपे त असां उनखे मुहैया कंदासीं। इहे बि उहे अचीवमेंट्स आहिनि जिन खे मां मेजर अचीवमेंट्स चई ऐं हिते ज़िक्र कयां थो। बाक़ी ॿिया जेके असांजा नंढा वॾा प्रोजेक्ट्स हुया, हैदराबाद में हिकिड़ो यतीम ॿारनि लाइ असां नंढो हिकिड़ो कोचिंग सेंटर हलायूं पिया, उनखे साल खां मथे थियो आहे। बदीन जे हिकिड़े नंढड़े कचे स्कूल खे असां सपोर्ट करे तयारु कयोसीं। उन स्कूल में हाणे 300 खनि ॿार जेके आहिनि से उहे पढ़नि था पिया। बलूचिस्तान में कोई 6 सिंध जा माण्हू मज़दूर हुया जेके वीचारा हुते तक़रीब कारनि ऐं टेररिस्ट खां मारिया विया। उन्हनि जे घरनि में वञी असां उन्हनि खे सपोर्ट कईसीं, फैसिलिटेट कईसीं। पर जीअं मां अॻ में त शुरू में अर्ज़ु करे चुकुमि त असां जीअं त कंहिंखां को डोनेशन या चंदो या पैसा नथा वठूं, त जेको कुझु असां पंहिंजे बचत मां हिन मां कयोसीं, उन्हनि मां असां उन्हनि जी इहा मदद कईसीं। हींअर जेको असांजो टियों जेको मेजर प्रोजेक्ट आहे उहो अॼु जो प्रोजेक्ट आहे, ऐं उन जे बारे में मां अब्दुल मालिक साहिब खे चवंदुसि जो अब्दुल मालिक असांजो फोकल पर्सन आहे ऐं उन ई सॼी हिते महिनत कई आहे। ऐं हींअर असां वेठा हुआसीं त असांजो पुराणो दोस्त गुल मोहम्मद उमरानी साहिबु उन मूंखे कन में हिकिड़ी ॻाल्हि चई, साईं ईअं न सीक्रेट त न आहे न, हाणे आउट थी वियो न। सो मूंखे कन में ॻाल्हि कई, चई तव्हां हैदराबाद मां वाह जो माण्हू हथु कयो आहे अब्दुल मालिक महिमान। मां उनखे चवंदुसि अचे महिरबानी करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां भले थकियल हुजां पर मां सम्झां थो त अवी सभु जेके जमा थिया हुते सभिनी में इहा ख़ूबी आहे त मुंहिंजे अखियुनि में ख़ुशी जी चमक तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। अॼु उन जो सबबु इहो आहे त मां जॾहिं हे फोरम ॾिसां थो हींअर त हर पथर अपनी जॻह पे भारी आहे। ऐं मां हाणे मैडम खे इहा ॻाल्हि होरियां चई त मां जॾहिं तव्हांखे ॾिसंदो हुअमि, मां नाला नथो खणां, सभु वेठा आहिनि अॻियां के पोइ ते दोस्त, त मुंहिंजी दिलि चवंदी त इन्हनि में सभिनी में इहे ख़ूबी हुयूं त हेॾा हेॾा कम इहे सवले सां थी सघनि था ऐं हर माण्हू हेॾा वॾा कम करे सघे थो। पर मसइलो जाते किथे उहो ई हो त आइडियाज़ हुयूं, उनखे रिसोर्सिस बि आहिनि, त को माण्हू हुजनि हिकिड़ो न पर को ग्रुप हुजे, को 2 4 5 त घटि में घटि हुजनि। पर तजुर्बो मूंखे इहो ॿुधाए थो, छो मुंहिंजी बि हाणे 66 साल उमिरि थी वई आहे, त 2 माण्हू बि जेकॾहिं डेडिकेटेड आहिनि ऐं हिकु जहिड़ा हुजनि ख़्यालनि में, त कोई बि कमु दुनिया जो नामुमकिन न आहे उन्हनि जे लाइ। इन ते रेफरेंस तौर ते किताब बि तव्हांखे ॿुधाए सघां थो, उनजे प्रीफेस में इहा ॻाल्हि लिखियलु आहे। हाणे मूंखे घटि में घटि अॼु तव्हां सभिनी खे ॾिसी ख़ुशी त बेहद थी आहे, पर यकीन बि थी वियो आहे त असां सिर्फ़ु हे न पर अहिड़ा ॿिया बि कम खोड़ सां तरह करे सघूं था, छो त असांजो हिते हैदराबाद में ज़रूरत बि तमामु घणी आहे ऐं पोटेंशियल बि तमामु घणो आहे। सो मां जेके दोस्त साईं बि कराचीअ जो रायशी आहे, मुंहिंजे रिक्वेस्ट ते ऐं ओचिते न फ़ोननि ते हाणे दोस्त आया आहिनि, मां उनजो बि शुक्रिया अदा कयां थो। साईं एजाज़ अली शाह साहिबु आहे, GM रिटायर कयो अथई। साईं मोहम्मद आशिक़ अली मेमन साहिबु आहे, चीफ एग्ज़ेक्टिव जामशोर पावर कंपनी जो PD बि आहे। साईं खे त मां हाणे को अधु कलाक अॻु में को फ़ोन कई त अची विया आहिनि, महिरबानी करे। साईं पंहिंजो असांजो मेमन साहिबु GM रिटायर्ड वापडा जो, साईं खे बि मां सुबुह शायदि फ़ोन कई आहे, कार्ड मोकिलियो आहे। त तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं जेके असांजे सॾ ते अची विया आहियो। CBA हिकिड़ो SBA जो जीअं साईं ॿुधायो त थिंक टैंक आहे, त किन दोस्तनि जो ख़्यालु आहे त थिंक टैंक जो आहे त इहा त छड़ो थ्योरीज़ पेश करे, को प्रेशर ग्रुप तौरु कमु करे, इहो लिखियलु बि आहे असांजे लाइ। पर मां जे थोरो एप्रोच बि आहे त इन SB में बि जंहिंजो मूंखे साईं जन वाइस प्रेसिडेंट बि कयो आहे क़ुदरती तौर ते, भई मां लवाईंदो आहियां हिननि खां उहिदनि खां, पर मां कारकुन आहियां बेसिकली। सिद्ध वियन जे वियन में इहा ॻाल्हि रखियलु आहे
त असांजा नौजवान जेके मूं सां मिलनि था ॿार 9 खां वठी 11 12 ताईं या उन खां पोइ हाणे न, पर मूंखे 30 साल थिया आहिनि त इहो मूं वटि सिलसिलो हलंदो रहियो आहे, त उहे साईं हाणे छा थो करे, हे नौजवान तुंहिंजो पुटु छा थो करे, छो जो मुंहिंजे लाइ उहो दोस्त इंपॉर्टेंट न हूंदो आहे, उनजो पुटु इंपॉर्टेंट हूंदो आहे जेके अॻिते हलणो आहे। साईं हाणे हिन फर्स्ट ईयर कई प्री मेडिकल में FSC कई अथई, दाख़िला न थियसि, पोइ हाणे छा थो करे, साईं हाणे 2 सब्जेक्ट पाले रहिया, छॾे वरी पहिरीं इंजीनियरिंग ईंदो, त ज़िग में जॾहिं हलिबो त उते बि माण्हू फिरंदो, उहो पहुचंदो कोन अॻिते। तंहिंजे करे मां उते हुनखे पिन पॉइंट कंदो आहियां त बाबा हिकु लाइन वठो, उनखे चिंबड़ी पओ, उहो अॼु न सुभाणे पहुची वेंदो इनशाला। उन्हनि सां जेका बि मदद थींदी आहे उहा बि कबी आहे। दामे दर में सुफ़ने इहो फास्के जो आहे। ऐं मां जॾहिं 9th में आहियां त मां पढ़ाईंदो रहियो आहियां, फ्री कोचिंग सेंटर ज़ोरीअ शुरू कराए, ऐं 9 में हूंदे 9 वारनि खे पढ़ायो आहे, 10 में हूंदे 10 वारनि खे पढ़ायो आहे। कॉलेज में वेंदो हेड मास्टर साहिबु घुराईंदो हो त अची वञी मैट्रिक वारनि खे पढ़ाए वरी। साईं डॉक्टर महबूब साहिबु बाटनी जो उस्ताद हो, मां पहिरीं इंजीनियरिंग में हुयुसि, पर साईं उते जेकॾहिं यादि करे त असांजा जेके फिज़िक्स केमिस्ट्रीअ जा उस्ताद आहे, इंग्लिश जा, उहे साईं लाड़काणे जा घणा अधु पीरियड में हलंदे चवंदा त हाणे मिस्टर फलाणा अचो तूं हाणे शुरू कर। हाणे इहो मूंखे जेका नेमत आहे, मां आयत बि इन करे पढ़ी आहे, त जेके नेमतूं मूंखे अलाह ॾिनियूं आहिनि, मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त मां उहा डिलीवर कयां, ॿियनि ताईं पहुचायां, त ॿियनि खे बि फ़ाइदो मिले। CBA उन तख़य्युल जो हिकिड़ो बुनियादु आहे, जेको इस्लामाबाद में मुंहिंजी रावरी साहिब सां मुलाक़ात थी, त उते साईं फैज़ खोसो साहिबु आहे, एम्बेसडर आहे, उहो बि रिटायर्ड। साईं मोहम्मद जुमन जामणो साहिबु आहे, रिटायर्ड फेडरल सेक्रेटरी आहे। पोइ साईं जंहिं चयो त अचो त फलाणे चाहियां था पियो, पोइ उते इहा ॻाल्हि निकिती त हे साईं वारा अॻु में ई तयारु वेठा हुआ त हे कमु थियणु खपे, जेको हाणे ॾिसो था। मां त साईं मुंहिंजे दिलि में वॾी ख़्वाहिश आहे, इहा आंध मांदा, पर हाणे मां अकेलो थी पियो, मां छा कयां। पोइ इन खे तक़रीबन 13-14 महीना थिया, उहो बिलाख़िर अॼु हिते असां वेठा आहियूं। ऐं तव्हां सभु जॾहिं हली आया हो असांजे दरख़्वास्त ते, असांजी दावत ते, त मूंखे यकीन थियो आहे त हे कमु अलाह कंदो हलंदो ऐं अञा वधंदो। हिन में फ़ाइदो इहो थियणो आहे त जेके माण्हू उहो कमु बि शुरू कयो आहे, त जेके मैट्रिक में इंटर में छोकिरा आहिनि, 91% वारा, 89% वारा, 90% वारा, सुपीरियर साइंस कॉलेज जा फ़र्क़ु पढ़ियल छोकिरा, जेको हैदराबाद में तमामु टॉप जो कॉलेज, जंहिंमें दाख़िला मिलणु ॾुखियो कमु आहे ॾाढो, उन्हनि खे बि मां 2 दोस्तनि खे तयारु कयो त बाबा तव्हां टोपी न वञो, जेको ग़ुलाम साखान इंस्टीट्यूट आहे, ज़ेबिस्ट बि ज़रूरत न आहे, लम्स बि न वञो, नस्ट बि न वञो, पैसा ख़र्चु कंदो इलाही, ॿारनि खे इंटर वारनि खे छॾींदो हुते, ऐं फास्ट आहे, भली सुठो आहे तारो तमामु, मुंहिंजा भाटिया भाणे जा पढ़िया आहिनि। पर ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां FSC खां पोइ सिंध यूनिवर्सिटीअ में भली, एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में भली, या ऑर्डिनरी ग्रेजुएशन में घिरो, भली छोकिरी हूंदो ज़ुबैदा कॉलेज में वञो, ॿी कंहिं गर्ल्स कॉलेज में वञो, उहा पढ़ो, तयारी हाणे कोन शुरू कयो, CSS टारगेट ठाहे, त तव्हांजी BA BSc में MSc में MA में पोज़ीशन बि ईंदी, गोल्ड मेडलिस्ट थी वेंदो। ऐं CSS जे लाइ मुंहिंजो तजुर्बो आहे इहो त जेकॾहिं FSC ताईं सही माना में फंडामेंटल्स क्लियर आहिनि कंहिं ॿार खे, त 3 खां 4 सुवाल गारंटेड करे वेंदो। मां पाण कया आहिनि, PCS में बि CSS में बि। त उन्हनि ॿारनि खे हाणे लॻाइजे इन लाइन ते, तव्हां ताईं पैगाम इन करे पहुचायां थो त तव्हां बि इहो ॻाल्हि सम्झो, जंहिंजा ॿार बचा आहिनि। हाणे त खोड़ नाना नंढा वेठा आहिनि असां में हिते, त बजाए टाइम ॼाणे त MBBS कयूं, वरी साईं हाउस जॉब बि कयूं 6 साल, इम्प्रूव बि कयूं इंटर में 1 साल, 7 साल, तंहिंखां पोइ साईं हाणे मां CSS थो कयां। बाबा तव्हां 2 साल जेकॾहिं दिलचस्पी सां मैट्रिक खां पोइ शुरू कयो त तव्हांजी इंटर बि सुठी थी वेंदी, कापी जी ज़रूरत न आहे। ऐं इहे ई सब्जेक्ट आहिनि, इस्लामिक कल्चर बि इहा ई आहे, साॻी कंपलसरी सब्जेक्ट आहे, ऐं पाकिस्तान स्टडीज़ बि इहो ई सब्जेक्ट आहे, एवरीडे साइंस बि इहा ई आहे। इहे हार्वर्ड वारा सुवाल जेके साईं धारा जो सां वेठो आहे, साइंस सोसाइटी जेको साइंस रिसाल में पोइ त लिखंदासीं छो ऐं कीअं, या पुछो ऐं पिरायो, त उहे ई घणो करे उन्हनि जी गोल थियूं ॻाल्हियूं घुमनि इहे सॼियूं। ऐं 8 में जेका जनरल साइंस आहे, 7 में जनरल साइंस आहे, वरी फर्स्ट ईयर इंटर जा कोर्स आहिनि, तक़रीबन उते ई मिलंदी तव्हांखे। मैथमेटिक्स बि उते ई मिलंदी, 60 मार्कुनि जो पहिरियों सेक्शन बि उते ई मिलंदो, इंग्लिश बि इहा ई आहे सॼी। त हाणे अर्ज़ु हीअ आहे त CBA में असां कोशिशि कंदासीं त असांजा जेके सिंधी ॿार आहिनि, घणो करे उनजी अंग्रेज़ीअ जो मसइलो हूंदो आहे, त उन लाइ असांखे साईं न पर उमरानी फैमिली मिली आहे, जेका हैदराबाद में काई बि जोड़ जी फैमिली हुनजी कान्हे का। त साईं पाण अंग्रेज़ीअ जो माई बाप आहे, पढ़ाईंदो रहियो आहे हिननि क्लासनि में, साईंअ जो फर्ज़न साईं जे पोइतां वेठो आहे। पर हाणे पोइ जेको मुमताज़ मुफ़्तीअ जो पुटु वीचारो अक्षय मुफ़्ती मथो पेटे पेटे थकिजी पियो, त मां बि किताब लिखिया चवंदासीं न तुंहिंजे पीउ जाइनि, तूं पंहिंजे नाले थो छपराए। हाणे साईं सां ॾाढी इहा आहे, तॾहिं साईं अचे पियो त लवाए थो। साईं आहे डायरेक्टर इंचार्ज इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश यूनिवर्सिटी ऑफ सिंध जो, साईं डायरेक्टर इंचार्ज आहे CSS क्लास जेके हलनि था सिंध यूनिवर्सिटी जा हिन ओल्ड कैंपस में, उते साईं PhD आहे इंग्लिश में। साईं जी नियाणी आहे, वादी अलाए छो न आई आहे अॼु, उहा बि
प्रोफेसर आहे इंग्लिश डिपार्टमेंट में, शी इज़ PhD इन इंग्लिश। ऐं उनजा मां फेसबुक ते ॾिसंदो आहियां त हर महीने 15 ॾींहं को न को मेडल को न का शील्ड का खणंदी आहे। हाणे कन्वोकेशन जेका थी सरदार शाह साहिबु आयो यूनिवर्सिटी में, त उहो लाइव मूंखे शेयर कयो फेसबुक ते, जेके त मां ॾिठुमि त सिंधी एतिरो अॻिते अचनि था, इंग्लिश में आहिनि। इहा सॼी फैमिली, साईं त वॉलंटियर चयो आहे, पोइ असां साईं खे मिठाई खाराईंदासीं खणी। डॉक्टर तारिक साहिब बि महिरबानी कई आहे, असां पाण चई त मां भली डायरेक्टर हुते आहियां पर मां हिते बि ईंदुसि, तव्हांजे ॿारनि खे पढ़ाईंदुसि हिते बि। पर इहे असांखे रिसोर्सिस आहिनि, इहे असां ट्रांसफर कंदासीं। जेका सलाहियतूं आहिनि त ॿारनि जो इंग्लिश जो मसइलो बि हल थिए, ऐं जेका एवरीडे साइंस आहे उहा जेकॾहिं सिलेबस तव्हां सभु पढ़ियल लिखियल आहियो उहा मौजूदु आहे वेबसाइट ते, उहा खणी ॾिसंदो त थोरी देरि लाइ माण्हू हैरान थो थिए त को MSc हिकिड़ी फील्ड वारो माण्हू बि नथो पढ़ाए सघे, को मैथमेटिक्स वारो छड़ो नथो पढ़ाए सघे। पर असां वटि हिते मौजूदु आहिनि हाणे असांजे अॻियां, जंहिंमें साईं डॉक्टर धारेजा साहिबु असांजी रेगुलर फैकल्टी आहे। मां बि पंहिंजो फोटो छापियो आहे हुते, छो त मुंहिंजी मास्टर्स एनवायरमेंट में थियल आहे ऐं मां इंजीनियरिंग में ग्रेजुएट आहियां। तंहिंखां पोइ लेक्चरशिप बि कई आहे, 6 साल ट्रेनिंग इंस्टीट्यूट में पढ़ायो बि आहे वापडा में। तव्हांखे ॿुधायो हुयमि जेकॾहिं गौर कयो हुयो त CSS PCS ISS बि इहे पास बि कया आहिनि पंहिंजे टाइमनि ते, पर रहियमि वापडा जो इंजीनियर आख़िर ताईं। हाणे पेवस्ता रहो शजर से उम्मीद पार रख, तव्हांखे मां घणे शेर ॿुधायुमि त सुठे पासे ॾे सोचूं था, पॉज़िटिव थिंकिंग पॉज़िटिव अप्रोच खटाईंदड़ शइ आहे। सो तंहिंजे करे असां में कमियूं कोतायूं यकीननि थींदियूं, छो जो अञा शुरूआत आहे, इर्तिक़ा आहे, एवोल्यूशन में मसइला थींदा आहिनि, लुॾंदासीं बि ज़रूरु पर हलंदासीं इंशाअल्लाह। ऐं तव्हांजी मदद असांखे खपे। फेसबुक मौजूदु आहे, असांजे मैसेंजर ते असां मौजूदु आहियूं, कंहिं वटि कंटेक्ट नंबर न आहे त परवाह न आहे, पर हाणे जेके असां कार्ड सभिनी खे मोकिलिया आहिनि तक़रीबन, इन ते नंबर लिखियल आहिनि, मुंहिंजो नंबर बि लिखियलु आहे। तव्हांजी महिरबानी मञींदासीं, ख़ुशि थींदासीं त तव्हां असांजी मदद कयो, त का उणाई पुणाई का तजवीज़ का अॻिते वधण जी उहा असां सां शेयर कंदो त असां उन ॾिस में तव्हांजे रोशनीअ में तजवीज़नि जे असां पंहिंजे कम खे बहितर खां बहितर बणाईंदासीं। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां मूंखे काफ़ी देरि ॿुधो। पोइ हाणे असां अचूं था फैकल्टी मेंबर्स खे था टाइम ॾियूं त अचनि महिरबानी करे, ऐं पंहिंजो तारुफ़ त कराईंदा, ऐं उहो वेल नोन बि आहिनि, पर उहो कहिड़े सब्जेक्ट ते हिननि जो हिते हूंदो ऐं उहो कराईंदा। सभ खां पहिरियों मिस्टर गुल मोहम्मद उमरानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं काबगेला, पहिरीं ॻाल्हि त सभु जेके असांजा जेके मौसूसीन वेठा आहिनि, त मुंहिंजा दोस्त अहबाब, मुंहिंजो सोचो त सिंधी में ॻाल्हाइणु बहितरु आहे, इन करे जो पंहिंजी क़ौमी ॿोली आहे। सही, अंग्रेज़ी वारनि जो मसइलो जेको आहे, असांजो सिंधी जेको ख़्वांदो आहे उहो हिकिड़ो पंहिंजे दुनिया में रहे थो। उनजी दुनिया इहा ई आहे त बाबा असांखे कंहिं बि ज़बान सिखण जी ज़रूरत आहे ई कोन्हे। असां पाण, मां नूरमुल्ला स्कूल में पढ़ियो आहियां, मैट्रिक ताईं सिंधीअ में अंग्रेज़ी पढ़ायूं असांखे, माना असां वटि कल्चर कोन्हे अंग्रेज़ी जो। पाण थो ॿुधायां, स्कूल असांजो प्राइवेट स्कूल हो, मुफ़्त जी तालीम हुई, 4 आना फी हूंदी। त असां वटि जेका ओरिएंटेशन जेका स्कूलनि में पढ़ाई थी वञे अंग्रेज़ी जी, उनजी तमामु अहमियत घटि आहे। अंग्रेज़ी हिकिड़ो क़िस्म जो सब्जेक्ट आहे जेको मूंखे पास करे पोइ गवर्नमेंट कॉलेज फुलेली में दाख़िला वठणी आहे। मां बि अंग्रेज़ी ईअं ई हिकिड़ो नॉन सीरियस नमूने सां पढ़ियसि ऐं गाइडनि ते पढ़ियसि, ऐं हुन में जेके बि समरियूं यादि कंदासीं नज़मनि जूं या प्रोज़ जूं, सवाल जवाब मतिलबु रटियल हूंदा हुआ। ऐं जेकॾहिं उहो सब्जेक्ट मां सुवाल एसे जेकॾहिं यादि 3 आहिनि, जेके चोथों एसे अची वियो त टिनी जो मिक्सचर ठाहे वरी उहो ई एसे लिखिबो हो, की मूंखे 3 एसे यादि हूंदा हुआ, चोथों जेकॾहिं एसे अची वियो त पोइ माना सफ़ा। सिंधी माण्हुनि सां हिकिड़ो प्रॉब्लम आहे अंग्रेज़ी सिखण जो, ओरिएंटेशन असांजी कोन्हे। अंग्रेज़ी खे बज़ात ख़ुदि एज़ अ ज़बान करे उहा नथा वठूं सीरियसली, सम्झूं था त बाबा इंटर में फर्स्ट डिवीज़न मिली वेंदी हिसाबनि जे करे या बायोलॉजी जे करे। अंग्रेज़ी त इहा ई ॿोली आहे जीअं सिंधी निसाब या उर्दू लाज़मी आहे, इन करे अहमियत अंग्रेज़ी खे तमामु घटि ॾिनी वई हुई ऐं ॾिनी वई आहे। सो मच सो, मां ख़ुदि साइंस जो ड्रॉप आउट आहियां। साइंस में वियासीं, सिर्फ़ु अंग्रेज़ी न सम्झण जे करे फिज़िक्स केमिस्ट्री सम्झ में न आई। मां एतिरो परेशान थी वियुसि जो सिंधी में वरी साइंस पढ़णु लॻसि, त माना उहो जवाबु ॾियां त सम्झ में अचे ॻाल्हि। माना मादरी ज़बान जी अहमियत तमामु घणी आहे।
अंग्रेज़ी में न पई सम्झ में अचे। बहरहाल चवण जो मतिलबु त अंग्रेज़ीअ खे असां उन सीरियस नमूने सां स्कूलनि में वरितो न आहे, जंहिंजे करे तव्हां वटि हींअर छा आहे त प्राइवेट स्कूल अची विया आहिनि मथे। अंग्रेज़ी सां हिकिड़ो असांजो हिकिड़ो अज़ली क़िस्म जो हिकिड़ो आहे, हिकिड़ो एलिनेशन आहे। सुठा टीचर्स न आहिनि अंग्रेज़ी जा। पहिरीं ॻाल्हि त अंग्रेज़ी सिखण जे लाइ सुठो टीचर तव्हांखे खपे। सुठो टीचर अंग्रेज़ी जो हूंदो त अंग्रेज़ी पढ़ाईंदो न। हाणे CSS में मूं 5-6 साल पढ़ायो। यूसुफ शेख साहिबु हूंदो हो लाड़काणे जो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आहे हुनखे लाड़काणे में बि सेंटर खोले ॾिनो, हिते बि खोले ॾिनो। मां सम्झंदो मां क्लेम थो कयां त जेतिरो CSS जा क्लासिस मूं वरिता आहिनि हींअर हैदराबाद में कंहिं कोन वरिता आहिनि। मां क्लेम थो कयां। मूंखां पहिरीं सईद सिद्दीक़ी साहिब जो वालिद बि पढ़ाईंदो हो CSS जा क्लासिस हिते ओल्ड कैंपस में। उनखां पोइ वधीक अंग्रेज़ी मूं बि पढ़ाई आहे, पर मूं अंग्रेज़ी पढ़ाइण खां वधीक करंट अफेयर्स वधीक पढ़ाया ऐं ॿिया सब्जेक्ट पढ़ाया। पर अंग्रेज़ी जे पोइ आयुसि मां। जॾहिं ॾिठुमि त अंग्रेज़ी जो 90% छोकिरा सिंधी जेके CSS में विहनि था अंग्रेज़ी में फेल था थियनि। छा त असांजो अंग्रेज़ी सां जीअं ॿुधायो हिकिड़ी एलिनेशन आहे, को राब्तो कोन्हे, का सोच कोन्हे। रट वणी अंग्रेज़ी पास करे असीं MA करे था वञूं। सो अंग्रेज़ी खे जेसिताईं तव्हां हुन में एसिमिलेट न कंदो, पंहिंजो पाण ते तारी न कंदो, पाण ते उहो तव्हांजो हिकिड़ो ज़हनी स्टेट ऑफ माइंड आहे अंग्रेज़ी। उहा असांजी गुफ़्तगू थींदी, डॉक्टर बलोच साहिब सां मुंहिंजी घणी थींदी। मूंखे चवंदो त तूं मूंखे इन करे वधीक वणी थो जो तूं अंग्रेज़ी खे सम्झी बि थो ऐं अंग्रेज़ी ऐं सिंधी ॿिन्ही ॿोलियुनि ते तोखे ओतिरो ई हिकु जेतिरो ई आहे शऊर। त अंग्रेज़ी शऊर असांखे घटि आहे। मां नथो क्लेम कयां त मां बाबाए अंग्रेज़ी आहियां जेको अंग्रेज़ी मूं ते अची ख़तमु थी आहे। पर डॉक्टर बलोच साहिब जो जेको रिसालो हो, शाह जो रिसालो जो नाओ, उन में सॼो इंट्रोडक्शन मूंखे चई तूं सिंधीअ मां अंग्रेज़ी में तोखे ट्रांसलेट करे ॾे त बुनियादी तौर ते इंटरनेशनल लेवल ते ॻाल्हि वञे। सो मक़सदु चवण जो आहे त असांजी वॾी वीक पॉइंट एक्चुअलीज़ हील जेका आहे अंग्रेज़ी ॿोली आहे, अंग्रेज़ी ग्रामर आहे ऐं अंग्रेज़ी प्रेस ई आहे। सभ खां वॾो दुश्मन असांजो जेको अंग्रेज़ी में आहे प्रेस ई नथी अचे। कॉमिक्स वारनि मूंखे 50,000 रुपए ते घुरायो त असांखे प्रेस ई पढ़ाए ॾे। मुंहिंजो अंग्रेज़ी जा उस्ताद केॾा विया, हीअ प्रेस ई नथी अचे, अंग्रेज़ी उस्तादनि खे बि नथी अचे। सो अंग्रेज़ी हिकिड़ो टेक्निकल सब्जेक्ट आहे साईं। मां क्लेम नथो कयां त पोइ मां आख़िरी हर्फ़े आख़िर आहियां या मूंखां पोइ ऊंदहि थी वेंदी, पर असांजा 90% छोकिरा अंग्रेज़ी में फेल छो था थियनि, इन लाइ का कमेटी ठाहियो। मां पंहिंजो पाण खे वॉलंटियर कयो आहे त अंग्रेज़ी ॿोलीअ खे छोकिरनि ताईं उहो ई पहुचाइबी जीअं ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज लेवल ते पहुचाइबी आहे। असां परे आहियूं, ॾाढा परे आहियूं। वधीक मां पंहिंजी तारीफ़ वधीक कोन थो कयां, इन करे जो काफ़ी दोस्त वरी ईअं चवंदा त ब्लोइंग वंस ओन ट्रम्पेट मां नथो वॼायां, पर चवां थो त असांजी जेको बुनियादी सबबु नाकामी जो CSS में 90% सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंग्रेज़ी एसे ऐं अंग्रेज़ी इंग्लिश जो पेपर आहे। इन खे असीं जेकॾहिं ओवरकम करे था वञूं त तव्हां ॾिसो त सिंधी छोकिरो जेके सीटूं पंहिंजूं छॾे थो अचे, इहे पंहिंजूं सीटूं वापसि कंदो। महिरबानी। उमरन साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सिंध जे ॿारनि जी कमज़ोरी जो इज़हार बि कयो ऐं उन सां गॾोगॾु इहो बि तव्हां अकेडमी वारनि खे यकीन ॾियारियो त इंशा अल्लाह ताला उन्हनि जी अंग्रेज़ी यकीनन तव्हां बहितरीन कंदव। हींअर डॉक्टर सनाउल्ला भुट्टो साहिब खे महिरबानी। सनाउल्ला भुट्टो सिंध यूनिवर्सिटी मां इस्लामिक स्टडीज़ में एज़ ए प्रोफेसर में रिटायर वरिती आहे। अकेडमिक क्वालिफिकेशन जे हवाले सां कराची यूनिवर्सिटी मां मास्टर कई, किंग सऊदी यूनिवर्सिटी मां मास्टर कई अरबिक लैंग्वेजिस में, रियाज़ सऊदी अरब। उन खां पोइ MPhil कई मूं मदीना यूनिवर्सिटी मां तफ़सीर ऐं उलूमुल क़ुरान में। सिंध यूनिवर्सिटी मां PhD कई ऐं ऑस्ट्रेलिया मां पोस्ट डॉक्टरेट कई। सिंध यूनिवर्सिटी में मूं एज़ ए चेयरमैन ऐं डीन फैकल्टी जे तौर ते कमु कयो आहे। उन खां अॻु में इस्लामिक स्टडीज़ जे उस्ताद जे हैसियत सां इंटरनेशनल इस्लामिक यूनिवर्सिटी में 8 साल पढ़ायो आहे। मुंहिंजा
इंटरनेशनल लेवल ते आर्टिकल्स आहिनि, 35 आर्टिकल्स आहिनि इंटरनेशनल जर्नल्स में। ऐं उन खां अलावा सिंध टेक्स्ट बुक बोर्ड एंड जे रिव्यू कमेटीअ जो कन्वीनर रहियो आहियां 10 सालनि खां। इहे जेके किताब जेके निसाबी किताब आहिनि उन जे हवाले सां OIC तरफ़ां एज़ ए पाकिस्तान जे तरफ़ां, पाकिस्तान जे लाइ, पाकिस्तान मां OIC तरफ़ां एज़ ए एक्सपर्ट मां नॉमिनेट आहियां। ऐं तक़रीबन OIC तरफ़ां 2 मुल्कनि में, 3 मुल्कनि में पाकिस्तान जी नॉमिनेशन करे चुको आहियां। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ सेमिनार्स ऐं इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस मुल्क खां ॿाहिरि 7 मुल्कनि में पाकिस्तान जी नुमाइंदगी करे चुको आहियां। साईं जन जो सब्जेक्ट इस्लामियात आहे जेके हिते अकेडमी में पढ़ाईंदा। उन खां पोइ असांजो ॻोठाई, पाड़ेसरी, बचपन जो संगती, प्रोफेसर, डॉक्टर, चेयरमैन, डीन डॉक्टर अली मुर्तज़ा धारे जो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये सब टाइटल्स तव्हांखे मां हैंड ओवर थो करे छॾियां। मुख़्तसर गुज़ारिश इहा, मां 1973 में MSc कई, 74 में जॉब मिलियो, 76-77 में मूंखे यूनेस्को जी फेलोशिप मिली, यूनेस्को UNDP जी, जंहिंमें 1 साल लाइ मां हंगरीअ में कमु कयो इन विट्रो सर्कमस्टेंसिस में। जंहिं फील्ड में कमु कयो उहा फील्ड अञा ताईं पाकिस्तान में कोन्हे। उन खां पोइ 84-86 ताईं मां ब्रॉड स्पेक्ट्रम एंटीबायोटिक्स ते जापान में कमु कयो ऐं 1.5 साल में मुंहिंजो 5 इंटरनेशनल पब्लिकेशन्स थियूं। ऐं मुंहिंजो घणे भाङे कमु जेको रहियो आहे उहो टीचिंग रहियो आहे। टीचिंग खां पोइ मुंहिंजी ॿी जेका हॉबी आहे उहा रिसर्च आहे। रिसर्च में जेको मां ज़िक्र कयो त मां हंगरीअ में कमु कयो, जापान में कमु कयो ऐं मां हिते केतिरनि ॿारनि खे PhD कराई आहे, MPhil कराई आहे। ऐं टियों मुंहिंजो वॾे में वॾो जेको शौक़ु आहे उहो साइंस लिटरेचर जी प्रोपेगेशन आहे ऐं ख़ासि तौर ते इन्वायरमेंट जी। ऐं इन्हनि सभिनी शयुनि खे रिकग्नाइज़ कंदे UNDP इस्लामाबाद हिकिड़ो किताबु छाया कयो हो, ग्रीन पायोनियर्स, या पहिरियों दफ़ो तव्हां ज़िक्र थो कयां, किथे मां ज़िक्र न कयो आहे। हुन में पाकिस्तान जे जिन 17 माण्हुनि जा प्रोफाइल आहिनि हुन में हिकिड़ो प्रोफाइल मुंहिंजो बि आहे। ऐं इहो मुंहिंजो शौक़ु आहे त मां घणे भाङे लिखणु करण जो शौक़ु कंदो रहंदो आहियां, जंहिंजे लाइ मूंखे कंहिंखे चवण जी ज़रूरत बि कोन्हे, छो त मुंहिंजी फितरत में, मुंहिंजे जीन्स में इहे शयूं शामिल आहिनि जेको शुरू खां वठी। ऐं पहिरियों दफ़ो जेको मां लिखणु शुरू कयो उहो साईं सिराज साहिब जे ज़माने में लिखणु शुरू कयो, जंहिंखे ॾाढो इनकरेज कयो। ऐं उहो पहिरियों माण्हू हो जंहिंखे साइंस जे पॉपुलराइज़ेशन जो वॾो शौक़ु हो। ऐं उन ज़माने में साईं हिलाल पाकिस्तान जो एडिटर हो। पोइ मां कॾहिं कॾहिं साईं ॾे वेंदो हुउसि, हुनखे आर्टिकल ॾींदोसि ऐं मूंखे एप्रिशिएट कंदो हो। ऐं कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह हाणे बि हिते ॿारनि खे पढ़ायूं। ऐं हिकिड़ी इन सिलसिले में मां तव्हांखे गुज़ारिश करे छॾियां त सिंध हिन वक़्तु जिन मरहलनि मां, ॾुखियनि हालातुनि मां गुज़रे पई, उन में तमामु हिकिड़ी क्रूशल हालत जेका महसूसु कई आहे, ॾिठी वई आहे, उहा इन्वायरमेंट आहे, इन्वायरमेंटल हेल्थ आहे। तंहिं करे असांखे सभिनी खे खपे त असां आम माण्हुनि खे, सिंध जे आम माण्हुनि खे इन्वायरमेंट बाबति बेसिक इंफॉर्मेशन ॾियूं ऐं माण्हुनि खे सम्झायूं। मिसाल तौरु पाणी छा आहे, कंटेमिनेशन छा आहे, बीमारी छो थी थिए, छो त ग्लोबल वार्मिंग जे करे दुनिया एॾी तेज़ी सां तब्दील थी रही आहे जो न रुगो पुराणियूं बीमारियूं उथलनि थियूं पर केतिरियूं नयूं बीमारियूं पाकिस्तान में इंट्रोड्यूस थी चुकियूं। सो कोशिशि कंदासीं त इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते ज़हन में रखंदे पंहिंजनि ॿारनि खे ज़हनी तौर ते तयारु कयूं। महिरबानी। 64-65 वारो ज़मानो हुयो त सिंध यूनिवर्सिटी में सिंध साइंस सोसाइटी ॾाढी एक्टिव हुई। डॉक्टर शरीफ़ मेमन उन जा प्रेसिडेंट हुया ऐं उहे महाना पंहिंजो मैगज़ीन कढंदा सिंधी ज़बान में ऐं ॾाढो मक़बूल हुयो। ॾाढा हुन में सुठा मज़मून शाया थींदा। वरी पोइ वक़्त सां उहो सिलसिलो टुटी वियो, ख़तमु थी वियो, घटि थी वियो। हींअर उनखे वरी रिवाइव कयो पियो थो वञे ऐं असांजो दोस्त अली मुर्तज़ा उनजो जेको आहे सो एडिटर ऐं सोसाइटी जो डायरेक्टर मुक़ररु थियो आहे। मूंखे उमेदु आहे त उन शइ खे वापसि आणींदो, उहो ओज ईंदो उन साॻे रिसाले जो असां वटि इंग्लिश जेकॾहिं कमज़ोर आहे
त उन सां गॾु साइंस में बि शागिर्दनि खे जेका तालीम आहे उहा ॾाढी घटि आहे। सब्जेक्ट सिलेबस त रिवाइज़ थिए कोन थी साल जा साल, उहा पुराणो अञा त हलियो थो अचे, पर जेकॾहिं तव्हांजे इन रिसाले जे थ्रू उन्हनि खे हिकिड़ी नई मालूमात मिले ऐं हिते जेको तव्हां सब्जेक्ट पढ़ाईंदो उन जे थ्रू हुनखे जेको तव्हां वठी वञो हिन दौर में, हिन सदीअ में, त इहा तव्हांजी डबल जेका आहे ख़िदमत थींदी। मां हाणे चवंदुसि इंजीनियर अब्दुल मालिक मेमन खे, साईं अची वियो अची वियो, नालो लिखियो पिया चवनि त मां चवां न बाबा वरी मयार मिलंदी न। तंहिंखां पोइ आहे डॉक्टर मोहम्मद रमज़ान कोलाची साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो मोहम्मद रमज़ान कोलाची आहे। मूं MSc इंटरनेशनल रिलेशंस में यूनिवर्सिटी ऑफ कायद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद में कई आहे 2007 में, ऐं सिंध यूनिवर्सिटी जामशोर में मुंहिंजी PhD इंटरनेशनल रिलेशंस में फाइनल स्टेज ते आहे। मॉर्निंग में मां टीचिंग कंदो आहियां यूनिवर्सिटी ऑफ सिंध में, ऐं इवनिंग में 2 सब्जेक्ट पढ़ायां पियो, करंट अफेयर्स एंड पाकिस्तान अफेयर्स, जेका सिंध यूनिवर्सिटी जी अकेडमी आहे ओल्ड कैंपस में। साईं अब्दुल मालिक मेमन साहब मूंखे चयो साईं तव्हां बि हिते असांखे सब्जेक्ट जेको आहे तव्हांखे ॾियूं था, तव्हां हिते पढ़ाइजो। सो असां कोशिशि कंदासीं त जेकी कुझु असांखे अचे थो बहितरीन एफर्ट्स वठी करे हिन अकेडमी खे जेको आहे उहो कामयाबु बणाईंदासीं। थैंक यू सो मच। मोहम्मद आलम बिरोही साहब असां सां सिंधवियन में बि आहे ऐं असांजे रिपोर्ट जो जेको आहे सो लेखक बि आहे, दोस्त बि आहे, अलाए त घणी ॿोलियूं ॼाणे थो। हिकु भेरे मां पंहिंजे ख़्याल में कंहिंसां वेठो रूसी ज़बान में दिलि जो अहवालु ॼाणे ॿुधी वरितो, पोइ मूंखे अहिड़ो शर्म आई जो उन ॾींहं खां वठी मां रूसी ॻाल्हाइणी बंदि कई। मूं चयो हिनखे त वरी ख़बर आहे त हिन सां ॾाढो भला चइबो, अमानत आहे, मूं खणी ॿुधायां, पर मुंहिंजो पुटु वेठो आहे, कुझु उहो लिहाज़ कयो। आलिम बिरोही साहिब जिन खे दरख़्वास्त अस्सलाम वालेकुम लेडीज एंड जेंटलमैन। तारुफ मुख्तसर, गरीब जो ॿार पब्लिक स्कूल जो पढ़ियल, इंटर कमर्शियल इंस्टीट्यूट सखर मां पास करे ग्रेजुएशन जेको आहे सिंध यूनिवर्सिटी मां एज़ अ एक्सटर्नल कैंडिडेट मां कयो। And I took maybe another 1 year and qualified the Balochistan Public Service Commission. मसलो इहो थियो त 7 जायूं असिस्टेंट कमिश्नर्स जूं, न 5 जायूं, and in merit I was 7th. So having missed that opportunity, हिकिड़ो कॉन्फिडेंस आयो जेकॾहिं PCS मां करे सघां थो त CSS भी करे सघंदुमि। 77 पूरो अशोक दौर हुयो ऐं उन ज़माने में मां जेको आहे सो CSS जो इम्तिहान पास कयो एंड बलोचिस्तान जे हिन ते डोमिसाइल ते, ऐं उन ज़माने में फॉरेन सर्विस वाज़ माई थर्ड चॉइस, लेकिन असां वटि न DMG न टैक्स सर्विस या ॿियो कुझु, फॉरेन सर्विस वाज़ द ओनली टॉप ग्रुप जेको आहे सो मूंखे मिली वियो। 32 साल I passed in foreign office, coming in Islamabad and going out, coming in and going out. Finally, Ambassador Rahim for almost 8 years. Portugal a little bit, then Central Asia and then Africa. So, Allah jo karama जे मालिक साहब चयो, जेकॾहिं एजुकेशन बैकग्राउंड ते तव्हां ॾिसो सो आई हैव नथिंग टू
tell you about. But I am author of 2 books. Ek ta mujo autobiography ta jo cha, but it is less autobiography, more about history and international relations, as Mushtaq Mirani Sahab said in his speech on the launching of the book. So number 2, किताब जेको आहे नौजवान इंटरनेशनल रिलेशंस जो हाणे जेको आहे सो दोस्त गुज़री पंहिंजो तारफ़ करायो. That is the changing geopolitical and strategic dynamics, challenges for Pakistan past and present. So both books have been published. Now I have almost completed my 3rd book. ऐं हुनजो नालो मां रखियो आहे फास्ट एंड स्लो थिंकिंग, फोकस ऑन नेशनल एंड इंटरनेशनल इश्यूज. There will be 2 parts of the book. One will be dealing with the problems within the country. The other one will be dealing with the international issues. So I have almost written 200 pages of it, and maybe another 50 pages, then I will hand over the manuscript to my publisher. So इहो सभु कुझु कीअं मिलियो मूंखे? मेहनत, लेबर. So चवंदा आहिनि the fruit of labor is very sweet, and I am having it. So I am part of the SV. ऐं दोस्तनि चयो त तव्हांखे जेको आहे सो हिते बि टाइम ॾियणो पवंदो. ऑलरेडी मां जेको आहे सो विज़िटिंग लेक्चरर आहियां. लेक्चरर चयोसीं या छा किप्स जो. किप्स इज़ सॉर्ट ऑफ दिस टाइप ऑफ अकेडमी कराची में आहे, ऐं ब्रांचिस हुनजा लाहौर में आहिनि, पिंडी में आहिनि, आई थिंक इस्लामाबाद आहिनि, इन कराची. सो शुक्र अल्हम्दुलिल्लाह. एसवी जे दोस्तनि खे इहो एहसासु थियो, ऐं जेकॾहिं हिन जाइ में which belongs to a very learned person, ऐं हुनजे नाले जो जेको आहे इंस्टीट्यूट इज़ इन पार्टनरशिप विद SV to run this academy. अगरि जेकॾहिं असां हिन अकेडमी जे थ्रू सिंध जा चंद बि नौजवान जेकॾहिं असां इक़्तिदार जे ऐवाननि में पहुचाए था वञूं, then we did our duty to sin. भले 2 साल मुंहिंजो बलूचिस्तान जो हुयो, मुंहिंजा मिट माइट सभु बलूचिस्तान में आहिनि, but I shifted to Sindh in 1975, married a lady from Ladkana, and then I became a Ladkani. So this is my very brief introduction, and hopefully to see you again and again in this academy. Assalamu alaikum. विरोही ऐं बरोच थियण मां हिकिड़ो त फ़ाइदो वाज़े थियो त हू चाहे त सिंध जो डोमिसाइल वठे, चाहे त बलूचिस्तान वठे, चाहे त लाड़कान में शादी करे, चाहे त वञी कोटिया में शादी करे. बाक़ी जेकॾहिं हो हाले पोतो आहे, मीराणी आहे, या ज़ौर आहे, या जेकॾहिं पंहिंजो राहू जो आहे, पोइ मजाल आहे जो सिंध खां ॿाहिरि टपे. मां हिन जा आलम बिरोही साहब जा 2 किताब ॾिठा आहिनि. हिकिड़ो पढ़ियो आहे, वाह जो किताबु आहे. ॿियो किताबु हिकु दोस्त ॾाढो ॾेई खणी वियो आहे, अञा कोन थो मोटे. जॾहिं उहो मोटियो त इनशाला पढ़ी उन ते बि तबसरो कंदुसि. मां हींअर अर्ज़ु कंदुसि पंहिंजो खलील यूसुफ़ानी साहब खे. Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. As luck would have it, I'm caught unawares
when I just entered this premises, Mahouja Sahab said to me that you have to speak for a couple of minutes, of course. And a person as shy as me, many people actually know me that I am quite a shy person, and I am not very much used to of public speaking. But I think here I have to introduce myself. Perhaps earlier Sheikh Saab has pronounced my name wrongly, Khalid Yusufani, but it's Khalil Yusufani, belong to Tandolaya, very near to Hyderabad. Basically, I'm a Petarian. I graduated from Cadet College Petaro, from Inter, and then enrolled in Liaquat Medical College. Back then it was Medical College, now it's University in Jamshedpur. And along with it, I also did my Masters in Economics. I did my Masters in Psychology on a regular basis from Sun University. And afterwards, I went to Australia and did my MBA from Australian National University. I think there's a problem in this mic, but if at any time if this mic stops working, I think my voice will reach out to you. Among the galaxy of such learned people, हेॾा सारा ॾाह माण्हू वेठा आहिनि, उते मूं जहिड़े हिकिड़े नंढे माण्हू जी ऐं सम्झां थो त शायदि ॻाल्हियुनि में ओतिरो वज़न न हुजे, पर कुझु ॻाल्हियूं मूंखां पहिरीं जेके थी गुज़रियूं उन्हनि जे खे ई ॿुधी ऐं ॾिसी पोइ मूंखे कुझु अहसासु थियो त अब्दुल मालिक साहब हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी कई. Currently, I am working as Collector of Customs at Karachi. Sorry, I just missed out the real part of perhaps my CV. It's okay, I think I will do it. Career Building Academy is, of course, many of our colleagues have even asked me that why this Sindh Vision is actually embarking upon such an idea, which is so many other people are already having such kind of academies in Karachi, in Hyderabad, Lahore, Islamabad, everywhere around. And I don't think that the purpose of this CBA actually fits in with the vision of Sindh Vision. But Rahujah Saab has very clearly and explicitly actually expressed it in his Facebook page, rather Sindh Vision's Facebook page, that this academy or this very institute actually does not prepare the colleagues or the fresh students for the CSS only. But this is my own experience that once you actually started preparing yourself or reading or studying for CSS examination, this whole academic capital one develops in the time during its study as CSS, it helps you out in achieving many other goals besides achieving only academic goals or career oriented goals. You might have seen that even many of our colleagues, Broi Saab and other who actually did their CSS, they are not only focusing on their career path, but you might have realized that their intellectual capabilities has also grown during their career path as well. So if you are not even, I know many colleagues who actually studied with me together back 20-25 years ago for CSS and they failed, but right now I see almost 99% of them, they are fitting in any profession which is actually worth taking. It's not maybe CSS only, but it helps you to actually develop your career path in some other manners. So I actually congratulate Abdul Malik Memon Saab, Rahujah Saab and many other colleagues of Sindh Vision that they have actually established this CBA. I think it will go a long way to help create a pool of intellectually capable students in and around Hyderabad, which may actually in long run actually build our Sindh's capital, Sindh's social capital as well, and Sindh middle class, which is actually quite lacking at this time. This will also help us to get that particular intellectual middle class which can lead the whole Sindh or even in a long run to Pakistan to a better future. Thank you so much for inviting me. I'm really overwhelmed. Thanks.
मां हिकु ॻाल्हि जी वज़ाहत ज़रूरु कंदो हलां त ही अकेडमी जेका आहे सा सिर्फ़ु CSS या PCS ताईं महदूद न रहंदी, पर हिन में ISSB ऐं ॿिया जेके बि कॉम्पिटिटिव टेस्ट थींदा या नौजवाननि खे ज़रूरत महसूसु थींदी, even after doing the intermediate, when they go for their selection for medical colleges or engineering colleges, त उन्हनि जी बि असां तयारी कंदासीं। पर लेट अस टेक ऑफ, थोरो असांजो शुरूआत थी वञे ऐं उनखे असां असेस कयूं, वेयर डू वी स्टैंड फिनेंशियली, असां कीअं उनखे मैनेज कयूं था, काॾे वञूं था, इंशाअल्लाह उते वेंदासीं। असांजे सिंधवियन में हिकिड़ी अहम तरीन बॉडी आहे जंहिंखे चयो वेंदो आहे मैनेजिंग कमेटी। असांजा जेके बि फ़ैसिला कंदा आहियूं उहो को हिकिड़ो या ॿ माण्हू न कंदा आहिनि, पर उन मैनेजिंग कमेटी में 11 ॼणा आहियूं ऐं उहे गॾिजी करे इज्तिमाही तौर ते थींदा आहिनि। असांजी कमेटी जो इंतिहाई एक्टिव माण्हू मिस्टर शमसुद्दीन ज़हूर साहबु, पाण सीनियर सिविल सर्वेंट आहिनि, उनखे मां इनवाइट थो कयां प्लीज़। साईं बिरोही साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त मां या महबूब साहब उनखे सप्लीमेंट कयो त साईं जी मर्ज़ी आहे लाड़काणे मां शादी करे या कोयटा मां हिकिड़ी वज़ाहत कयां साईं लाड़काणे मां शादी करे या कोयटा मां, बट ही इज़ स्टिल अनमैरिड। हिन जी हींअर जेको स्टेटस आहे उहो बैचलर वारो आहे। हाणे इहा ख़बर न आहे त साईं जेको आहे अॻिते काॾे वेंदो ऐं कीअं वेंदो। सिंध विजन जेको आहे, जीअं सिंध त ख़ैर अमड़ आहे, सभु को ॼाणे, विजन जो मतिलबु जेकॾहिं सवली सिंधी में साईं उमरानी सां वेठो आहे, उनजो मतिलबु आहे नृत्य। ईअं साईं नज़र नृत्य एक्सपोयर उनजी जेका आहे या ॿी बि थी सघे थी। असांजो जेको एक्चुअल मक़सदु आहे उहो त मल्टीफेरियस आहे, मल्टीफेसेट्स आहे, पर एजुकेशन जेको आहे सो असांजो फोकस आहे। ऐं एजुकेशन जे ॾस में असां वटि इलाही प्लानिंग आहे। असां राति बि जेको आहे सो कल्ह मंझंदि जो लंच ते इलाही डिस्कशन्स थी, उन में इहा बि ॻाल्हि थी त असां हर डिस्ट्रिक्ट में का न का फैसिलिटी खोलियूं जिते उतां जा एक्सपर्ट्स जेके आहिनि से गॾु कयूं ऐं उहे फर्दर डिसेमिनेट कनि जेका उन्हनि वटि नॉलेज आहे। हिते बि हिन स्टेज ते ॻाल्हाइण बि सेल्फ जेको आहे सो वॾी शइ आहे, हिन जे करे जेको आहे हिते इलाही आइकॉनिक शख़्सियतूं वेठियूं आहिनि। उमराणी साहबु आहे, साईं यूसुफ शेख साहबु आहे, पोयां मीराणी साहबु वेठो आहे, दोस्त मोहम्मद बलोच साहबु वेठो आहे, या हीअ जेका पूरी पैनल आहे। बहरहाल जेको सिंध विजन जो मक़सदु आहे, मेन मक़सदु आहे, उहो सभिनी खे ख़बर आहे। असां जेको कुझु अॻु में कयो उनजो तत्व बि साईं महबूब शेख साहबु जेको आहे ॿुधायो। असां जेको अॻिते कंदासीं उहा बि दोस्तनि खे ॻाल्हि ॿुधाईंदा रहंदासीं। सिंध विजन गुज़िरियल 2 सालनि में जेका जागरता ॾिनी आहे सिंधियुनि खे ऐं जंहिं नमूने सां मालूमात अॻिते वधाई आहे, उहो बि हिकिड़ो कारनामो। ख़ुदि असां माण्हू जेके फील्ड जा माण्हू आहियूं, जो दुनियादारी आहे असां में, इलाही नॉलेज असां गेन कई आहे थ्रू सिंध विजन, जेका बिज़ाते ख़ुदि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ऐं पाण में चिट चैट बि कंदा रहंदा आहियूं, कॉम्पीट बि कंदा आहियूं, हिक ॿिए खे वज़ाहतूं बि कंदा रहंदा आहियूं। इन हिसाब सां मालूमात जेको आहे पखेड़ींदा बि रहंदा आहियूं ऐं इहो सिलसिलो इनशाअल्लाह अॻिते बि जारी रहंदो। मां सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जेको हिते गॾु थिया आहिनि। हिकु ॻाल्हि जी साईं उमराणी साहबु वज़ाहत कयां, ऐं शायदि यूसुफ़ाणी साहबु इन खे सेकेंड करे, त CSS में मां सम्झां थो हाणे सिंध जूं सीटूं रहनि कोन थियूं मुंहिंजे हिसाब सां। हाणे रहनि थियूं। अच्छा, हाणे उहो डोमिसाइल वारो इशू वरी अलॻि हिकिड़ो इशू आहे, उहो वरी चैप्टर अलॻि आहे, उहो वरी जेको आहे सो हाणे वधीक ॻाल्हि में पवंदासीं त वरी अच्छा ठीकु आहे, चलो। बहरहाल सिंध कॉम्पीट करे पई ऐं सिंध कॉम्पीट कंदी रहंदी ऐं सिंध अॻिते वधे पई इनशाअल्लाह। ही जेका हिते जेका क्रीम गॾु थी आहे, क्रीम क्लास सभु वेठो आहे ऐं इन जे थ्रू असां इनशाअल्लाह अॻिते वधंदासीं। थैंक यू वेरी मच। असां अॼु जो हिते मौजूदु आहियूं ऐं इन हिकिड़ी कामयाब ऐं अहम तक़रीब खे जेको आहे सो अटेंड था कयूं पिया,
इहो कंहिं बि सूरत में मुमकिन न थिए हा जेकॾहिं असांखे अदी डॉक्टर फ़हमीदा हुसैन ऐं उन जी भेण अदी अनीसुर रहमान ऐं उन्हनि जा भाइर ऐं भाइटिया उहे असांजो साथ न ॾियनि हा। पूरो तफ़सील त उहो अदी पाण ॿुधाईंदी, मां उनखे उन करे नथो टच कयां त इहो हिकिड़ो रिपीटिशन थी वञे। त उहो ॼण त रिपीटिशन थी वञे, त उन करे इन शइ खे हिन महिल ताईं जेको आहे सो रखियो वियो त खुलियल तरह सां बाक़ाइदा तफ़सील तौर ते असांखे अदी फ़हमीदा हुसैन ॿुधाईंदी। असांजे विज़िटिंग फैकल्टी काउंसलर्स मां इम्तियाज़ अली सोलंगी साहब उमेद आहे त आयो आहे। महिरबानी करे तव्हां अचो। मुंहिंजो नालो साईं अली मर्दान साहिब जो हुकुम आहे, तारीफ़ कराया। मुंहिंजो नालो इम्तियाज़ सोलंगी आहे। मां इनकम टैक्स में कमिश्नर आहियां, जंहिंखे अॼुकल्ह इनलैंड रेवेन्यू चइबो आहे, ऐं मुंहिंजी कराची में पोस्टिंग आहे। असुल मां शिकारपुर जे हिकिड़े ॻोठ रखण जो आहियां, ऐं अली मर्दान साहिब दरिया जे ॿी भर ते ख़ैरपुर जे साइड खां आहे, विच असां ॿिन्ही जे विच ते दरिया आहे। ऐं मां पंहिंजी पहिरें दर्जे खां वठी 10 दर्जनि ताईं ॾखण में पढ़ियुसि, ॾखण जे प्राइमरी स्कूल में, ॾखण जे हाई स्कूल में। उन खां पोइ मां इंटर करण खां पोइ महराणी यूनिवर्सिटीअ मां BE कई, ऐं उन खां पोइ हिकिड़ी मास्टर्स मां इकनॉमिक्स में ख़ैरपुर यूनिवर्सिटीअ मां, ऐं मूं हिकिड़ी ॿी मास्टर्स USA मां ब्रेंडाइज़ यूनिवर्सिटी मैसेच्यूसेट्स मां कई, इंटरनेशनल इकनॉमिक्स एंड फाइनेंस ऑफ कोर्स साॻी डिसिप्लिन में। ऐं CSS जो शौक़ु मूंखे अली मर्दान साहिब खे ॾिसण खां पोइ थियो, बल्कि इन गुनाह जो हीअ बि बराबरि जो शरीक आहे। हिन असांखे चीच खां वठी किताब पढ़णु ऐं कहिड़ा किताब पढ़नि, उन वक़्तु रिकमेंडेड रीडिंग्स कहिड़ियूं आहिनि, ऐं उन खां पोइ वरी जेके डिस्कशन्स आहिनि इहे अली मर्दान साहिब सां थींदियूं हुयूं। साईं, ही सिंध विजन जे तरफ़ां जेके मुख़्तलिफ़ क़िस्म जूं कोशिशूं थियनि पियूं, जिन में साईं जन हिकिड़ो तफ़सीली ॾिनो त कुझु पेपर्स हिननि शाया कया, कुझु डिस्कशन्स जे ज़रिए हुननि हिकिड़ो मवाद कठो कयो, उन्हनि खे वरी छिपाए ॿिन्हिनि पधरो कयो आहे। इन खां अलावा बि जुअ खां वठी जेका हिननि जी विजन हुई, त असां जेका यूसवाणी साहब ॻाल्हि कई त अल्टीमेटली हिकिड़ी सिंध में इंटेलेक्चुअल कैपिटल डेवलप कयूं। उहा इंटेलेक्चुअल कैपिटल, एजुकेटेड कैपिटल, जेका अल्टीमेटली एजेंट ऑफ चेंज थी सर्व करे हिन सिंध में। ऐं ही शायदि उन तरफ़ ई, बल्कि शायदि छा डेफिनेटली उन तरफ़ ई हिकिड़ो क़दम आहे। जीअं हिकिड़ी चाइनीज़ सेइंग आहे त जर्नी ऑफ 1000 miles starts with a small step, and probably they have taken small step today, and that is in the right direction. असां हिन अकेडमीअ लाइ जेको मां हाणे फैकल्टी जी लिस्ट ॾिनी, इन खां वधीक इम्प्रेसिव लिस्ट शायदि ई कंहिं अकेडमी वटि हुजे। हाईली इम्प्रेस्ड उमराणी साहिब जन, भुट्टो साहिब जन, अली मुर्तज़ा धारेजा साहिब जन खे जॾहिं मां पढ़ंदो हुउसि, उनजो जेके साइंस जा किताब हूंदा हुआ, इहे त असांजे लाइ आइकॉनिक फिगर्स आहिनि। इन खां वधीक एजुकेटेड फैकल्टी शायदि ई किथे थी सघे थी। ऐं मूं शायदि हिकिड़ी हार्वर्ड जी स्टडी बि पढ़ी त जंहिंमें चयो त जेका लर्निंग आउटकम्स आहिनि, उन में जेको वधि में वधि कंट्रीब्यूशन आहे, शायदि उमराणी साहिब ऐं साईं जन प्रोफेसर वेठा मीराणी साहिब जन सेकेंड कनि, त उन में फैकल्टीअ जो वॾो रोल आहे। जेका ब्रिक मोटर स्टाइल आहे त बिल्डिंग सुठी हुजणु घुरिजे, फलाण सुठो हुजणु घुरिजे, इहा शायदि हाणे वर्केबल कोन्हे, पर इहो डिपेंड करे थो त उहा फैकल्टी केतिरो ॼाणे थी ऐं उनखे कीअं माण्हुनि में ट्रांसफर करे थी। इहा हिन फैकल्टी खां बहितर ॿी फैकल्टी शायदि कोन थी सघे। इन खां अलावा असांजूं सर्विसिस साईं जन जॾहिं बि जेको बि हुकुम कंदा, असांजो उन्हनि जे लाइ असांजूं सर्विसिस हाज़िर आहिनि। जेका बि ज़िमेदारी रखंदा उहा असां कंदासीं, वॉलंटियरली कंदासीं। पर मां सम्झां थो जेकॾहिं अकेडमीअ खे लॉन्ग टर्म ते हलाइणो आहे त उहो वरी प्रोफेशनल बुनियादनि ते हलाइणो पवंदो, ऐं वॉलंटियरिज़म थोरो घणो हुजे त ठीकु आहे,
but we should be mainly focusing on the professionalism, and we should be paying the people who are volunteering or giving their time to this academy, and they should be adequately paid. जंहिंजे करे सुभाणे ई न थिए जो कोई शागिर्द जो को क्लास मिस थी वञे ऐं वॉलंटियर. Obviously that is a different frame of mind when somebody is volunteering his time. He thinks it's something like, I mean, he doesn't feel himself bounded as somebody who is paid. And similarly, the Students' Lab, I'm sure this would be a non-profit thing, and there will be some minimum cost as well, so that they shouldn't be thinking that it's free and they miss out their classes. There should be the minimum, just matching your cost as well involved as well, so that they are giving the appropriate time to their classes and their learning outcomes. And finally, हिकु ॿ वर्ड शागिर्दनि लाइ. मां साईं जन जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां त जेकॾहिं अंग्रेज़ी जेकॾहिं 50% मां चवंदुसि जेकॾहिं रफली कंट्रीब्यूशन लैंग्वेज जो आहे. इफ़ यू नो द लैंग्वेज, then you can understand, you can comprehend most of the material which is in the English, except if you are taking the language that's based in English. If you know the English, meaning thereby you are done 50%, and the rest of 50% comes with the knowledge of the rest of courses subjects, again for which you will be needing language, not only to understand and comprehend it, but also to express and formulate your answers as well. For both, language is very much important. इन खां अलावा अलीमर्दा साहब मूंखे ई चयो, उहा ॻाल्हि मां अॼु रिपीट कंदुसि त CSS डिपेंड करे थी शागिर्दनि लाइ त तव्हां केतिरो टाइम ॾियो था. इफ़ you are able to commit your time and reasonably very good time, like 14-15 hours a day for few months, and you are good at the language, then probably seat is secured for you. Thank you very much. ॻाल्हियूं ज़रूरु सम्झां थो चवणु. सोलंकी साहब इहा ॻाल्हि कई त जेके असांजी फैकल्टी हूंदी, दी फैकल्टी में बी प्रॉपरली पेड एंड कंपनसेटेड, त उहो यकीनन थींदो. जंहिं माण्हू जी जेतिरी वर्थ हूंदी, जेतिरो उहो टाइम ॾींदो, जेतिरा जेको सो असांखे अवर्स ॾींदो पंहिंजा, उहे यकीनन असां उनखे पूरी तरह एडुकेटली पेमेंट थींदी. बी अश्योर्ड. असांजे मैनेजिंग कमेटी जे मेंबर ज़ऊं साहब हिकिड़ी ॻाल्हि कई, उनखे मां उन करे दोहरायां थो त उनजी ॾाढी अहमियत आहे उन्हनि दोस्तनि लाइ जिन खे शायदि ख़बर न हुजे त सिंध वीएन जो जेको असांजो पेज आहे फेसबुक ते, उन ते हींअर 65,600 मेंबर थी चुका आहिनि, ऐं उन में इंतिहाई मुख़्तलिफ़ तबक़नि जा माण्हू पाकिस्तान में रहनि था, पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था, यूरोप में रहनि था, ऐं मिडल ईस्ट में रहनि था, फिनलैंड में रहनि था, ॿियनि में रहनि था. उहे एतिरियूं त बहितरीनु जेको पोस्टिंग कनि था, ऐं उन में एतिरो त ओरिजिनल मवाद थिए थो जो ख़ासि तौर ते असांजा नौजवान उन मां काफ़ी लर्निंग करे सघंदा. असांजी एतिरी सारी उमिरि थी वई आहे, पर पोइ बि असां उन पोस्टिंग जॾहिं पढ़ंदा आहियूं तवजह सां त असांजी मालूमात में इज़ाफ़ो थिए. उन लाइ मां चवंदुसि त उन पेज जे अहमियत खे ॾिसो ऐं उन में लिखो. ओरिजिनल जेका तव्हांजी जेका आहे का रिसर्च या ओपिनियन, उहे लिखो. 95% उन में कॉपीड ईंदा आहिनि मटीरियल, जेको कंहिं जाइ ते आयो कंहिं कॉपी करे मोकिले छॾियो, तंहिं करे असां उनखे अप्रूव न कंदा आहियूं. जस्ट 5% मस हूंदो आहे जेको अप्रूव कयूं था, ऐं इट्स रियली वर्थ रीडिंग. पोइ ते कमेंट्स बि पढ़ण जहिड़ा हूंदा आहिनि. असलम बलोच साहब खे अर्ज़ु कंदुसि. असलम बलोच साहब जो हिते कुर्सीअ ते मेन ते विहारणु ऐं उन खां तक़रीर करण जो जेको ख़ासि मक़सदु आहे इहो त सिंध वीएन ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सोशल स्टडीज़ सिंध स्ट्रीट, उनखे मिलाइण वारो असलम बलोच आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. मां रिटायर्ड बैंक में आहियां.
जॾहिं आउं रिटायर थी हिते आयो हुउसि हैदराबाद, मुंहिंजी ॿाहिरि पोस्टिंग हुई, त सिंध एजुकेशन ट्रस्ट अॻी हलियो पिए हिन बिल्डिंग में। ही बिल्डिंग सिराजुल हक़ मेमन साहब मरहूम जी फैमिली जी आहे, जिन्हनि खे हिकिड़े बहितर कम जे लाइ हिकिड़ो ट्रस्ट ठाहियो। उन में पंहिंजा सिराज साहब तमामु घणा पैसा बि विधा त भई तव्हीं हिते माण्हुनि खे सुठी तालीम ॾियो। ऐं अॻिते हली इहो बि प्रोग्राम ठहियो त का यूनिवर्सिटी क़ाइमु कजे, जंहिंमें मरहूम जोयो साहब असांजो सीनियर वाइस प्रेसिडेंट हो या मैनेजिंग डायरेक्टर हो, मैनेजिंग ट्रस्टी हो सही, उन वरी नालो ॾिनो खीरथर यूनिवर्सिटी जो। पोइ असां काफ़ी कोशिशि कई ऐं एसि ताईं जो असां कोशिशि कई त भई को ज़मीन मिली वञे त यूनिवर्सिटी ठाहिजे, पर अल्टीमेटली कुझु अहिड़ा हालात पैदा थिया जो असीं उन प्रोपोज़ल खे मेच्योर न करे सघियासीं। हालांकि मीरानी साहब असांखे हिकिड़ो ब्लू प्रिंट बि ठाहे ॾिनो हो। बहरहाल जेकी सिराज साहब जी फैमिली आहे, उन्हनि तमामु घणो असां सां सहकार कंदा रहनि था हर वक़्तु। हींअर बि जेको सिंध एजुकेशन ट्रस्ट में आउं ट्रस्टी आहियां, ऐं मुंहिंजी ॻाल्हि जेके बि हींअर सिराज साहब जा पोयर आहिनि मुंहिंजी मञनि था, रखनि था। असां इत्तिफ़ाक़ सां मुंहिंजो वरी 3 साल खां रहणु कराची में थियण करे सिंध विजन जो हुते क़ाइमु थी, राहु जे साहब वारा ॿिया सभु दोस्त गॾु था रहिया, त मुंहिंजी जेकी आदत आहे त आउं को न को कमु कयां। सो हिननि सां आउं सैलाड़जी वियुसि। इन खां अॻु में हिते हैदराबाद में असांजो सिंध डेमोक्रेटिक फोरम हिकिड़ो प्लेटफॉर्म हो, जेको तमामु घणो फ़ाल हो सिंधी इश्यूज़ ते। पोइ हाणे मूंखां रहियो न पियो थिए त आउं छा करियां, पोइ सिंध विजन जो मेंबर बि थियुसि, साॻियो वक़्तु हिते ट्रस्ट जो बि। अल्टीमेटली जॾहिं हिननि जो विजन आयो इहो, असांखे आलम साहब मूंसां हिकिड़ी मिलियो, चई यार पाण सिंधी छोकिरनि जे लाइ को हिते स्कूल ठाहियूं, को अहिड़ो कोचिंग सेंटर जंहिंमें हू CS बि कनि। अञा ही कराची हैदराबाद में जेके तई 2 टे ॿुधो पिया, इहे पोइ बाद जा आहिनि। पोइ बहरहाल असां कोशिशि कई पे त का सुठी जाइ मिले, पर असांखे हिन विच में को जाइ बि न पई मिले। वरी सम्झो त कुझु सीरियसनेस बि घटि थी पई वञे। अल्टीमेटली जॾहिं इन ॻाल्हि खे सिंध विजन वारनि तमामु घणो महसूसु कयो, त पोइ मूंखे बि ख़्यालु अची वियो त भई हीअ जेकी जाइ असांजी पयल आहे, सो मूं वॾी वारनि खे रिक्वेस्ट कई। छाकाणि त हींअर असांजी सिंध एजुकेशन ट्रस्ट जी जेकी चेयरमैन आहे सो अदीफ़ हमीदा हुसैन आहे, डॉक्टर अदीफ़ हमीदा हुसैन, ऐं ॿी उनजी भेण जेकी आहे सो अनीस साहिबा, उहा हमेशह सहकारी रहिया। त उन्हनि चयो दादा इहो वॾो सुठो कमु आहे, जेकॾहिं करियो त ॾाढी सुठी आहे। छाकाणि त जेको सिराज साहब मरहूम असांखे ॾेई वियो आहे जाइ, वक़्फ़ करे वियो आहे इन कम जे लाइ, उनखे वॾो लाभ मिलंदो, इन में वॾो सम्झो त असांखे बि सक्सेस थींदी। पोइ अल्टीमेटली मूं हिकिड़े पुल जो किरदारु अदा कयो। पुल जो किरदारु इहो कयो, मूं अदी वारनि खां बि कॉन्फिडेंस में वठी इजाज़त वरिती, साईं वारनि खे बि ॿुधायुमि, उन्हनि वरी अची हिते जाइ ॾिठी। पोइ अहिड़े तरीक़े सां पोइ ॿिन्ही पार्टियुनि खे मूं मुलाक़ात कराई, मीटिंग थी, जंहिंमें MOU ठहियो, ऐं अल्टीमेटली अॼु जेको असीं वेठा आहियूं इहो उनजो नतीजो आहे। ऐं आउं शुक्रगुज़ार आहियां सिंध विजन वारनि जो बि, अदी वारनि जो बि। माना जेको असां अदी वारनि छा कयो, वरी कराची में सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे नाले सां हिकिड़ो इदारो ठाहियो आहे, जेको तमामु घणो कमु पियो करे बहितर तरीक़े सां, जंहिंजे लाइ असां अदी तव्हांखे ॿुधाईंदी। मतिलबु त पोइ मूं इहो पुल जो किरदारु अदा करण खां पोइ मूंखे हिन इज़त बख़्शी आहे। ऐं हिते तव्हांजे साम्हूं ॻाल्हायां पियो, ऐं मुंहिंजो बि इहो ई मक़सदु आहे जेसि ताईं माण्हू जहिड़ो आहे, चाक चङो भलो आहे, को न को रिफ़ाई कमु कंदो रहे। ख़ुदा हाफ़िज़। सिंध विजन में असां वटि ख़वातीन जो तइदादु घटि आहे, लाइफ मेंबर्स बि घटि आहिनि, ऐं जेका असांजी हिकिड़ी मैनेजिंग कमेटी में ख़ातून आहे उहा बि पाकिस्तान खां ॿाहिरि आहे। असांखे ख़ुशी थींदी त अॼु जेके असांजूं ख़वातीन हिते महिरबानी करे आयूं आहिनि त उहे असां सां गॾु हुजनि। असां इंजीनियर अबरीन लगारी खे रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे तव्हां अचो, पंहिंजो तारुफ़ बि करायो ऐं पोइ असांजे कम खे एप्रिशिएट कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम एंड वेरी गुड इवनिंग टू ऑल। मर्द हज़रात जा कद थोड़ा टिघा हूंदा आहिनि, मां हील बि पाया आहियां, उहो बि थोरो पहुचण लॻी।
सभिनी खां पहिरीं मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां CD अकेडमी जा तमामु जेके मौज़िज़ मेंबरान हिते वेठा आहिनि। साईं अब्दुल मालिक साहब सां मुंहिंजो कॉन्टेक्ट थियो हो ऐं हिते जेको आहे माशाल्लाह की गैलेक्सी वेठी आहे, एतिरा क्वालिफाइड मुंहिंजा मोतबर उस्ताद हिते वेठा आहिनि कि मां पंहिंजे पाण खे बेहद बेवकत महसूसु कयां पई, छोकी मुंहिंजा उस्ताद हिते वेठा आहिनि जिन्हनि जे करे अॼु मां हिते बि ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइण जहिड़ी थी आहियां। त मां सभिनी खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियां CD अकेडमी जी जिन्हनि असांखे हिते अचण जी दावत ॾिनी। मां पंहिंजो नंढिड़ो तारुफ़ कराईंदी हलां। मुंहिंजो नालो अंबर सनम लगारी आहे ऐं मां एजुकेशन जेके मुअतबर हज़रात हिते वेठा आहिनि उन जे हिसाब सां त कुझु बि कोन्हे कि मां बी कई मेहरान यूनिवर्सिटी मां, उन खां पोइ मूं MA कयो इकनॉमिक्स सिंध यूनिवर्सिटी मां, उन खां पोइ मूं मास्टर्स कई MBA बि सिंध यूनिवर्सिटी मां, उन खां पोइ मां हाणे मास्टर्स कंप्लीट कई आहे टंडो जाम एग्रीकल्चर यूनिवर्सिटी मां इरिगेशन एंड ड्रेनेज अथॉरिटी में। त मां उन उस्ताद जी धीउ आहियां जंहिं पंहिंजी सॼी ज़िंदगी तालीम खे वक़्फ़ कई। मुंहिंजा बाबा मेहरान यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुआ सिविल इंजीनियरिंग डिपार्टमेंट में। मां पंहिंजे ॻोठ जी पहिरीं छोकिरी जेका इंजीनियर ठही। बरोच कबीले में पढ़ाइण जो रिवाज तमामु घटि हो ऐं तमामु घटि आहे। मुंहिंजे बाबा खे माण्हुनि कबीले मां ई ज़रे घटि कढी छॾियो हो कि तूं जॾहिं तुंहिंजा पुट मौजूदु आहिनि त तोखे छोकिरी खे इंजीनियरिंग पढ़ाइण जी भला कहिड़ी ज़रूरत आहे। जेकॾहिं उस्ताद आहीं त तोखे पढ़ाइण जो शौक़ु बि आहे त BA कराए वठि, MA बि कराए सघीं थो, त भला इंजीनियरिंग ॾांहुं न्याणी खे वठी वञणु ऐं हेॾे मर्दनि सां पढ़ाइणु, वरी उहो जॉब जी तूं ॻाल्हि थो करीं त वरी उहो बि असांजे लाइ मसइलो थी वेंदो। पर मुंहिंजे बाबा उन प्रेशर खे क़बूल कयो ऐं चयईं मां पंहिंजी न्याणी पढ़ाईंदसि। त मां बि वरी इहो ई चवंदसि कि जेकॾहिं हिकिड़ो मर्द पढ़ियो त सम्झो हिकिड़ो फ़र्द पढ़ियो, हिकिड़ी न्याणी पढ़े थी त तव्हांजी नस्लूं पढ़नि थियूं। जीअं नेल्सन मंडेला चयो हो कि एजुकेशन इज़ द बेस्ट एंड वेपन टू गिव द जनरेशन टू बिल्ड योर नेशन। नेल्सन मंडेला इहो इन करे चयो कि जॾहिं असांजो नौजवान तबिको पढ़ियलु लिखियलु हूंदो त पोइ त कंहिं असले जी ज़रूरत ई न आहे असांखे, असां पंहिंजे एजुकेशन सां बि ज़माने खे फेस करे सघूं था। ऐं हिते अचण जे लाइ मूंखे जेको मौक़ो मिलियो उन्हनि में मां सिंध विजन जी हिकिड़ी रेगुलर फॉलोअर रही आहियां ऐं शुक्रगुज़ार आहियां। फेसबुक जेको यूज़ करण ते अम्मा बाबा ऐं मुड़ुस जा बि दड़का मिलंदा आहिनि त कॾहिं कॾहिं फेसबुक यूज़ करणु फ़ाइदे में बि अची वेंदी आहे। मां रेगुलर मेंबर हुअसि सिंध विजन जी, उते ई मां ॾिठो CDA अकेडमी जो त हिकिड़ो सुतल सूर जागी पियो त मां CSS अटैम्प्ट कयो हो। हिते माशाल्लाह CSS क्वालिफाइड माण्हू वेठा आहिनि, लेकिन मां उहा आहियां जंहिं CSS अटैम्प्ट कयो ऐं मूंखे अगरि उन दौर में उमराणी साहब मिली वञनि हा त इंग्लिश जो पेपर पास कयां हा। मां तमामु पेपर सभु पास कया, इंग्लिश में 2 मार्क्स सां रहिजी वियसि छोकी उन दौर में मुंहिंजी उमराणी साहब सां मुलाक़ात न थी सघी। त CSS जॾहिं मां मुंहिंजो रिज़ल्ट आयो, ॾींहुं राति जी महिनत खां पोइ सिर्फ़ु 2 मार्क्स सां जॾहिं मां रहिजी वियसि त सोचे सघो था कि मुंहिंजी ओॾीमहिल मां चयो बाबा हेॾी पढ़ाई करण खां पोइ बि मूंखे सिर्फ़ु 2 मार्क्स सां बि हिकिड़ो मेहरान यूनिवर्सिटी में बि ग्रेस मार्क मिली वञंदा। CSS त ॾाढी ॾुखी शइ आहे, मां 2 मार्क्स सां रहिजी वियसि। त उहो जेको कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेको तव्हांखे कामयाबी ॾांहुं वठी वञनि थियूं, मां उन नाकामी खे पंहिंजी कामयाबी सम्झो ऐं मां चाहियो कि मूं जहिड़ियूं ॿियूं न्याणियूं जेके CSS करणु चाहिनि थियूं, जेके अॻियां वधणु चाहिनि थियूं, मां न करे सघियसि ऐं मूंखे ख़बर पई कि मुंहिंजी कहिड़ी कमज़ोरियूं हुयूं। सिर्फ़ु इंग्लिश जे पेपर में 2 मार्क्स घटि अचण जे करे मुंहिंजो ओवरऑल रिज़ल्ट रहिजी वियो। मां उन ई ॾींहुं अहद कयो, मूंखे तमामु घणो ॾुख थियो। ज़ाहिर आहे मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु हो त CSS क्लियर करणु, पर मां इहो सोचियो त मां उन न्याणियुनि जे लाइ ज़रूरु मशलेरा थियण जी कोशिशि कंदसि जेके अॻियां वधणु चाहिनि थियूं ऐं जेके CSS क्लियर करणु चाहिनि थियूं, जेके तालीम जे मैदान में अॻियां वधणु चाहिनि थियूं। मां हिते पंहिंजी हिकिड़े मौक़े जो फ़ाइदो खणंदे ऐं एतिरा माशाल्लाह हिते जेके मौज़िज़ हज़रात वेठा आहिनि, मां हिकिड़ी असां फॉरम हिकिड़ो ठाहियो। असां 4 दोस्तूं हुआसीं। वो चइबो आहे कि मैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर
मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग साथ आते गए कारवां बनता गया। असां 4 दोस्तूं हुआसीं, 4 इंजीनियर, जंहिंमें माशाल्लाह हिकिड़ी PhD असां सां गॾु आहे अनिला मेमन हज़रात जो एजुकेशन डिपार्टमेंट खां अलावा बि काफ़ी घणो कंट्रीब्यूशन रहियो आहे। मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे कि मां जंहिं बि फॉरम खे जॉइन कयां उते मेमन हज़रात ज़रूरु हूंदा आहिनि। त मुंहिंजी अम्मी मेमन आहे त मुंहिंजा बाबा अम्मी खे चवंदा हुआ कि मां जंहिं बि डिपार्टमेंट में वञा थो त उते मूंखे साहुरा मिलियो वञनि। त अम्मी चवंदी कि छोकी असां हाई क्वालिफाइड आहियूं, इन करे असां हर डिपार्टमेंट में मौजूदु आहियूं। त हिकिड़ी मज़ाह जे अंसर खां अलावा बि माशाल्लाह अलाह साईं दात ॾिनी आहे कंहिं कंहिं ज़ात खे, कंहिं माण्हू खे, कंहिं इंसान में इहा ॾात हूंदी आहे कि उहो तालीम जे मैदान में या बिज़नेस जे मैदान में या इन शयुनि में अॻियां वधनि था। मां हिकिड़ी वुमेन इंजीनियर्स फॉरम खे रिप्रेज़ेंट करणु आई आहियां हिते, ऐं तमामु घणी फ़ख़्रु महसूसु कयां थी तव्हांखे इहो ॿुधाईंदे कि असांजी नियाणियूं डॉक्टर्स बि थियनि थियूं। माशाल्लाह तव्हां ॾिसो मार्जिन तमामु घणो वधीक आहे मेडिकल में, ऐं लॉयर्स बि आहिनि। लेकिन इंजीनियरिंग जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त तव्हांखे सिंधी नियाणियूं तमामु घटि नज़र ईंदियूं इंजीनियरिंग जे मैदान में। ऐं सिविल इंजीनियरिंग ॾांहुं त वरी सफ़ाई नथियूं अचनि, छोकी उन्हनि जी ज़हन में इहो हूंदो आहे कि सिविल इंजीनियरिंग टोटल मर्दनि जो शोबो आहे, जॾहिं फील्ड में बि कोन था जॉब करे सघूं, जॾहिं जॉब ई न मिलंदी त पढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे। पर माशाल्लाह असांजे फॉरम में हींअर असां 4 छोकिरियूं इहो इनिशिएट कयो, ऐं हाणे माशाल्लाह असांजे फॉरम में 208 छोकिरियूं आहिनि जेके सभु जूं सभु इंजीनियर्स आहिनि। असांजूं 3 मेंबर्स, हिकिड़ी 2 इटली वयूं आहिनि, हिकिड़ी टर्की वई आहे, उते PhD बि करे, ऐं इहे तमामु छोकिरियूं सिंध विजन जूं रेगुलर फेलोअर्स आहिनि। उहो बि मां साईं जिन खे ॿुधाइणु चाहींदसि। मां पंहिंजे तरफ़ां ऑल पाकिस्तान वुमेन इंजीनियर फॉरम खे रिप्रेज़ेंट कंदे वॉलंटियरली तौर ते CBA अकेडमी में असां पंहिंजी ख़िदमत ॾियणु चाहियूं था, स्पेशली सिंधी नियाणियुनि जे लाइ जेके इंटर खां पोइ थोरो कंफ्यूजन हूंदी आहे ॿारनि में कि केॾांहुं वञिजे, छा कजे, कहिड़ी लाइन चूज़ कजे। बसि हिकिड़ो मिथ ठहियल आहे कि बसि मेडिकल ई खणणो आहे या टीचिंग साइड वञिणो आहे, मतिलबु इहो। त असां पंहिंजी भरपूर कोशिशि कंदासीं सिंधी नियाणियुनि जे लाइ कैरियर काउंसलिंग जा जेके बि सेशन थींदा उहो असां वॉलंटियरली करण जे लाइ तयारु आहियूं। प्लस में मुंहिंजी उहा नाकामी जेका उमराणी साहब जे न मिलण जे करे मुंहिंजो इंग्लिश जो पेपर रहिजी वियो, मां चाहींदसि कि ॿियूं नियाणियूं उहे कामयाबी माणनि। असां पूरे फॉरम खे रिप्रेज़ेंट कंदे साईं अब्दुल मालिक साहब ऐं उन्हनि जी पूरी टीम खे मुबारकबाद पेश कयां थी, जंहिं एतिरी सुठी महफ़िल सजाई आहे, ऐं अलाह साईं तव्हां सभिनी खे कामयाबु कंदो। असां तव्हां सभिनी जे साम्हूं नंढड़ा स्टूडेंट आहियूं, तालीम जे मुक़ाबले में तव्हांजे हिसाब सां कुझु बि न आहियूं, लेकिन हिम्मत ऐं जज़्बो असां में आहे। नियाणियुनि जे लाइ स्पेशली सिंधी नियाणियुनि जे लाइ असां में कमु करण जो जज़्बो आहे, जंहिंजे लाइ असां वुमेन इंजीनियर्स फॉरम बि जोड़ियो आहे। ऐं तालीम जे हिसाब सां असां वटि लॉयर्स बि आहिनि, सिर्फ़ु इंजीनियर्स खां अलावा असांजे फॉरम में जज बि आहे, SP बि असांजी हिकिड़ी हींअर फ्रेंड आहे। वुमेन जेको प्रोटेक्शन सेल आहे उनजी डायरेक्टर बि असांजी दोस्त आहे। त चवण में त ही वुमेन इंजीनियर फॉरम आहे, रिप्रेज़ेंट बि असां उनखे कयूं था, लेकिन असांजी पूरी कोशिशि आहे कि जिथे जिथे बि वुमेन ऐं सिंधी न्याणी खे ज़रूरत आहे त अॻियां उन्हनि जे लाइ बि सिंधी नियाणियूं बीठियूं आहिनि उन्हनि जे लाइ मदद करण जे लाइ। मां चाहींदसि त सिंधी नियाणियूं अॻियां अचनि। थैंक यू सो मच। मां मोहतरम मोहम्मद यूसुफ शेख साहब का मेहरबान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वस्सलातु वस्सलामु अला खातमुन नबिय्यीन। Muhtaram Moses, scholars and Ivan and better dost ahbab, मुझे लाइ इहो सरप्राइज़ आहे त मूंखे सॼे वियो आहे। मां गॾा खां ॾिस सिर्फ़ु इन करे जो मालिक साहिब को पहिरीं मैसेज मोकिलियो हो, पोइ वरी फ़ोन बि कयईं। मां हाज़िर थियुसि, छो मालिक साहिब सां हिकिड़ो पुराणो तालुक़ु आहे, हूअं बि ऐं हूअं बि नज़रियाती बि आहे, ऐं उन हिसाब सां बि सो मिलणु पहुचूं था पिया। बहरहाल मां ख़ालिद साहब खां पहिरीं पुछियुमि, ख़ालिद साहब ही वॉज अ वेरी बिग टूरिस्ट ऑफ दिस कंट्री। साईं मां तव्हां जाओ न कयो साथ छो ॾिनो? You should be a man of all that wisdom and this thing that you काॾे। त हुन जो जवाबु ॾिनो त उहो जवाबु ॼण तव्हां पंहिंजे लाइ जवाज़ पियो बणायां। हुन चयो चई यार मुंहिंजो इहो ॻाल्हि त जिते बि चङाई हुजे
تعاونوا على البر والتقوى ولا تعاونوا على الإثم والعدوان. इहो आहे जंहिं बसि पोइ तंहिं करे हुन सां बिर छो त आहे त उन में हुन सां साथ ॾियूं था. Whether it was a correct answer or not, whether he was justified in or not. So मां बि हिते ईअं त चङाईअ जो सॾु हुयो, तंहिं करे आउं अची हाज़िर थियुसि टाइम ते. ऐं मूंखे या त कोन्हे त हीअ गैलेक्सी जेका आहे सा कलाकु पोइ वेहण जी इशू थींदी, बिकॉज़ I was here even before time. I was before time. पोइ मूंखे टाइम पंहिंजो ॿुधाइण लाइ मूंखे गुल सेंटर में वञी साल हर घुर बि ख़रीदारी करणी पई. ऐं हिते ॿाहिरि बि मां 4 मिंट अॻु में पहुतुसि चैन खां ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ान जे पार्क जे साम्हूं. पोइ मालिक साहब फ़ोन कयमि किथे, हालांकि मां आयो आहियां अॼु मूंखे हिकिड़ो ॿ दफ़ो आया पर पोइ विसरी वियो हो. सो पूरो कलाक अञा बि 2-3 मिंट मथे इंतज़ारु करिणो पियो. उमरानी साहब सां तमामु हिकिड़ो मुहबत ऐं एतिराम जो तालुक़ु आहे. अंग्रेज़ी जे बारे में साईं जेका ॻाल्हि कई उनजो बिल्कुलु इतलाक़. वरी काकी जेका लिगारी साहिबा आई उन में लिगारियुनि सां मुंहिंजो ख़ासि सकीलत इन करे जो आउं डॉक्टर बलूच जो ॼण त मुरीद आहियां, डॉक्टर एन बलूच जो. ऐं उन जेके शख़्सियतूं जिन जो आउं पाण खे मुरीद सॼाइण में फ़ख़्रु महसूसु कंदो आहियां त उन में डॉक्टर बलूच साहिबु शामिल आहे. त रुॻो अंग्रेज़ी जो मसइलो कोन्हे, सिंधीअ जो मसइलो बि आहे. दोस्तूं, किताबूं, वरी फलाण सही. दिस इज़ वॉट even here in this very platform it was pronounced as दोस्तूं या नस्लूं. What is this नस्लूं? सिंधीअ जो उसूल आहे त नस्ल त उनजी जमा में सिर्फ़ु ज़बर विझबी, नस्ल. किताबूं कोन थींदियूं या दोस्त. असांजे लाड़काणे मुल्क में थोरी जेके अॼुकल्ह पढ़नि था त उते ईअं पियो थिए किताबूं ऐं दोस्तूं. सो वॉट वी एक्चुअली मूंखे ख़लील साहब जी ॻाल्हि ॾाढी वणी. At least, and I must appreciate that, being in bureaucracy, had all the, he was so conscious of this intellectual excellence. Somewhat intellectual excellence, career building ta hai, this is all that he's, Dhaka Chadhan, Corona Sangadugur, Daha Power element ahe, Jame Girai and Gehrai, Garugar, Jame Mutalo. तो उन ते बि उम्मीद तवजो ॾींदो. मुंहिंजो आउं बुनियादी तौर हिकिड़ो मास्टर माण्हू आहियां. 1900 अॼु खां काफ़ी अर्सो अॻु 10 अॻु में, बल्कि आई स्टार्टेड एज लेक्चरर इन 1969 फ्रॉम लतीफ़ाबाद गज़ाली कॉलेज. So that way I'll be completing 50 years of my profession in coming October. Thank you. All the best. फहमीदा हुसैन खे अर्ज़ था कयूं. प्रोफेसर डॉक्टर फहमीदा हुसैन, जंहिंजे लाइ कंहिं तारुफ़ जी का बि ज़रूरत कान्हे. महिरबानी अदा, तव्हां मूंखे बचाए छॾियो तारुफ़ कराइण खां. तारुफ़ जी ज़रूरत कोन्हे, बट इहो चई. बहरहाल आउं इहो ॿुधाइणु चाहींदुसि त आउं बुनियादी तरह सां हिकिड़ी टीचर आहियां, मास्तरियाणी आहियां. मुंहिंजो करियर जेको आहे सो मूं शुरू कयो कराची यूनिवर्सिटीअ मां. पहिरीं सिंध यूनिवर्सिटीअ जे इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन जेको ओल्ड कैंपस में आहे उन मां हाणे उहो फैकल्टी थी वियो आहे. उन में आउं लेक्चरर थी वियसि अंग्रेज़ी जी. मूं अंग्रेज़ी में मास्टर्स कई उमराणी साहिब खां हिकिड़ो साल सीनियर हुअसि आउं. ऐं उन खां पोइ लेक्चरर थी वियसि. उन खां पोइ वरी आउं कुझु सालनि खां पोइ कराची शिफ्ट थी वियसि, जिते मूं कराची यूनिवर्सिटी में सिंधी शोबो जॉइन कयो, छो जो मुंहिंजी ॿी मास्टर्स सिंधीअ में हुई. पोइ मूं सिंधीअ में ई शाह लतीफ़ जी शाइरीअ जे हवाले सां PhD कई. उते ई मूं 30 साल कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में पढ़ायो. उन सां गॾोगॾु आउं शाह लतीफ़ चेयर जी डायरेक्टर 10 साल रहियसि ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी 7 साल चेयरपर्सन रहियसि. सिंधी शोबे जी चेयरपर्सन बि रहियसि. 20 मुंहिंजा किताब आहिनि जेके मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में आहिनि, सिंधी, उर्दू, अंग्रेज़ीअ में. मुंहिंजो ख़ासि शोबा जेके आहिनि उहे हिकिड़ो तालीम, ॿियो विमेन स्टडीज़ ऐं टियों शाह लतीफ़. इहे 3 जेके फील्ड्स आहिनि या मज़मून आहिनि, इन्हनि में आउं पंहिंजो कमु कंदी रही आहियां, रिसर्च जो, थोरे पढ़ाइण जो. आउं अचां थी हिन बिल्डिंग ते. हीअ बिल्डिंग असांजी अबाणो घरु आहे ऐं हीअ जेको विशाल अंगण जंहिंमें तव्हां कुर्सियुनि ते वेठा आहियो, जॾहिं बि हिते ईंदा आहियूं हिते मथे मुंहिंजी भाॼाई रहे थी
मुंहिंजो भाउ कुझु साल पहिरीं गुज़ारे वियो आहे। त असां हुन वटि ईंदा आहियूं ऐं हिते इन खां अॻु में जॾहिं बि ईंदा आहियूं त ज़ाहिर नंढपण जूं यादूं आहिनि, तमामु घणा जज़्बाती बि थी वेंदा आहियूं। पर हीउ उहो आंगण आहे जिते असांजे अम्मा जो चंड चहिरो असांखे ॾिसण में ईंदो हो। बाबा जो जेको हिकिड़ो जीअं न सियारे जी उस में हिकिड़ी गर्मी हूंदी आहे, वणंदड़ गर्मी, असांजो बाबा अहिड़ो हो। हू पाण उस्ताद हो ऐं हुन जेको पंहिंजी ज़िंदगीअ जो मक़सदु ठाहियो हो उहो पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारे ऐं उन्हनि में उहो एतमाद, उहो कॉन्फिडेंस आणे जेको अॻिते हली सिंध जे समाज जे लाइ हिकिड़ो मिसाली किरदारु थिए। तंहिंजे करे हू ख़ानदान जे मुखालफ़तुनि जे बावजूदि पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाइण जे लाइ, असां टंडे जाम जा आहियूं, टंडे जाम मां लॾे अची हैदराबाद में वेठो ऐं असां सभु हिते पढ़ियासीं। हमेशह चवंदो त पुट त पढ़ी पवंदा, धीअरुनि खे पढ़ाइणो आहे। ऐं पुट जेके आहिनि, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿुधायांव, असीं अक्सर छोकिरियुनि खे चवंदा आहियूं परायो धण, या उन्हनि खे चवंदा आहियूं त घर जो कमु सिखो। त असां, मुंहिंजी भेण, वॾी भेण जमीला हिते वेठी आहे, असां ॿिन्ही खे किताबनि पढ़ण जी तमामु घणी आदत हूंदी हुई। असांजो हिन विरांडे में पिंगो पियल हूंदो, हुन में असीं ॿई जेके आहियूं विढ़ंदा बि हुआसीं। को बि किताब बाबा वठी ईंदो त पहिरीं केरु पढ़े हुन खां विढ़ंदा बि हुआसीं। पर असांजी अम्मा चवंदी हुई त सॼो ॾींहुं किताबनि में मुंहुं विझी वेठियूं आहिनि, थोरो सम्झाइनि त को घर जो कमु कनि, परायनि घरनि में वञिणो अथनि ऐं अॻियां हली छा कंदियूं। त बाबा चवंदो हो त किताब पियूं पढ़नि न, इल्मु पियूं पढ़ाइनि न, उन सां सभु कुझु सिखी वेंदियूं। जॾहिं ज़रूरत पवंदनि, मानी त खाइणी आहे, ज़रूरत पवंदनि मानी बि पचाइण अची वेंदनि, ऐं शादियूं थींदनि, ॿार थींदनि त सभु कमु अची वेंदा आहिनि। पर हीउ पढ़ण जो वक़्तु वरी कोन ईंदो। तंहिंजे करे हिननि खे झलींदी न कर, हिननि खे छॾ त ही पढ़नि। ऐं यकीन करियो त असां घर जो बि कमु कयो, ईअं न आहे त असां कोन कयो, पर असांखे वधि में वधि आज़ादी हुई त असां पढ़ूं। ॿियो, असांखे ख़ुदि एतमादी ॾियण जे लाइ असांजो बाबा, हितां रेडियो पाकिस्तान केतिरो पंधु आहे, हितां फिरदौस सिनेमा हूंदी हुई, हितां लंघे असां रेडियो पाकिस्तान ते आऊं प्रोग्राम करणु वेंदी हुअसि साइंस मैगज़ीन। त आउं पंहिंजे नंढे भाउ खे चवंदी हुअसि, ज़िया मुंहिंजो नंढो भाउ मूंखां नंढो, उनखे चवंदी थोरो मूंखे अॻु भरो करे अचे, हिते इलाही रश हूंदी आहे, हिते कोर्ट जे वकीलनि जो ऑफिसूं आहिनि, हिते इलाही माण्हू हूंदा आहिनि, पुठियां ईंदा आहिनि, फिकरा चवंदा आहिनि। त चवंदो बाबा त तूं ही कहिड़ो पहलवान आहे, तोखां नंढो आहे, हिनखे वठी थी वञ पाणे कंध मथे खणी हली वञ, केरु कुझु कोन चवंदो। हिकिड़ो भेरो वेंदी आहे, ॿियो भेरो वेंदी आहे, माण्हुनि जूं अखियूं हेरी वेंदियूं। ईअं ई छोकिरियूं अगरि ॿाहिरि निकिरंदियूं ऐं तालीम पिराइण लाइ या कंहिं कमु करण लाइ, त माण्हुनि जी आदत थींदी ॾिसण जी, ऐं पोइ हू तव्हांखे कोन ॾिसंदा, न को कुझु चवंदा। इहो हूंदो आहे बुनियादी तरबियत जो, हिकिड़े उस्ताद जो जेको विज़न आहे उहो। ख़ैर उहो वक़्तु गुज़रंदो वियो, असां पढ़ियासीं, असां पंहिंजे अदब इल्म सभिनी में जेको नालो कयो। अदा सिराज तव्हां सभु सुञाणो था, उहो हिकिड़ो असांजी आइडियल शख़्सियत आहे, सिंध जी हिकिड़ी आइडियल शख़्सियत आहे। हुन जॾहिं असां सभु कराचीअ में ऐं ॿाहिरिनि मुल्कनि में पंहिंजी तालीम जे, पंहिंजे टैलेंट जे बुनियाद ते शिफ्ट थींदा वियासीं, शादियूं करे हलिया वियासीं, त हीउ घरु ख़ाली थियो। त अदा सिराज जो इहो ख़्यालु हो त सिंध असांखे एॾी इज़त ॾिनी आहे, हिन धरतीअ असांखे एॾो मान ॾिनो आहे, हिन धरतीअ खे असां ॿियो कुझु मोटाए न ॾियूं, पंहिंजो अदब इल्मु सभु कुझु ॾियूं, पर जेकॾहिं असां को उनजी तालीम जे लाइ को नंढिड़ो हिकिड़ो पंहिंजो घरु वक़्फ़ु करे छॾियूं त उहो वधीक बहितर आहे। पोइ ही घरु जेको आहे सो सिंध एजुकेशन ट्रस्ट ठाहियईं, उन में जोयो साहिबु हुनजो साथी हो, ॿिया अदा एजाज़ कुरैशी ऐं ॿिया कुझु हुनजा दोस्त हुआ जिन सां गॾिजी, मीराणी साहिबु वेठो आहे, इहे सभु हुनजा शुरूआती दोस्त हुआ जेके हुन में शामिलु रहिया। उन्हनि तमामु घणो कमु कयो हिते, इल्मी, अदबी, एजुकेशनल, तमामु घणो कमु कयो। पर पोइ ज़ाहिर आहे अदा सिराज जी उमिरि बि वॾी हुई, जोए साहिब जी उमिरि बि वॾी हुई, सभई आहिस्ते आहिस्ते कमज़ोर थींदा विया, अदा बीमार रहणु लॻो। असां उन वक़्त ताईं इन कम में असां भेनरूं शामिलु कोन हुआसीं। पोइ कुझु वक़्तु अहिड़ो आयो जो असांखे चई त ॿिया भाउर त कुझु ॿाहिरि हलिया विया, कुझु ॿियनि फील्ड्स में आहिनि, तव्हां एजुकेशन में आहियो,
तव्हां हिन कम खे ॾिसणु शुरू करियो। ईअं आऊं हिन कम में अॻिते आयसि। वरी इतफ़ाक़ सां मुंहिंजी पोस्टिंग सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में जॾहिं थी त मूंखे हैदराबाद अचण जो मौक़ो मिलियो ऐं पोइ हिते कुझु पंहिंजो कमु करण खां पोइ हिते असां कुझु कंप्यूटर जा कोर्सिस वग़ैरह शुरू कया ऐं अहिड़े तरीक़े सां हिन बिल्डिंग खे फ़ाल करण जी कोशिशि कई। वरी जॾहिं आउं हितां हली वियसि त साल ॾेढ जेको आहे असां हिन में कुझु करे न सघियासीं, छाकाणि जो सॼी असांजी फैमिली जेका आहे सा कराची में रहे थी। इन सॼे पस मंज़र में अदा सिराज जी वफ़ात खां पोइ असां सोचियो त हाणे असां कराची में वेठे बि को कमु करियूं ऐं हिन बिल्डिंग खे बि सजायो करियूं। त इन सूरत में असां पोइ सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जो बुनियादु विधो, जंहिंजे बुनियादी मक़सदनि में जेको पहिरियों मक़सदु हो त सिंध जो अदब, कल्चर, तारीख़, तालीम इन्हनि सभिनी जो असां ते रिसर्च करायूं, उन ते पब्लिकेशन्स कढूं ऐं हिकिड़ो इदारो अहिड़ो थिए जेको आहिस्ते आहिस्ते वधंदो के यूनिवर्सिटी लेवल ते पहुचे। त अहिड़ी तरीक़े सां ही इदारो ठहियो ऐं असां उन में सिराज साहिब जा हेसि ताईं 18 किताब आणे चुका आहियूं, इंटरनेशनल ऐं नेशनल कॉन्फ्रेंसिस करे चुका आहियूं, केतिरा सेमिनार्स असां कया आहिनि ऐं हाणे हींअर बि असांजो 6 ऐं 7 अप्रैल ते कराचीअ में नेशनल कॉन्फ्रेंस ऑन शाह लतीफ़ रखियलु आहे। त अहिड़े तरीक़े सां असां पंहिंजो कमु जारी रखंदा अचूं। असांजे अदा असलम बलोच हिकिड़े ॾींहुं ॻाल्हि कई त ही सिंध विजन वारा हिन क़िस्म जो कमु शुरू करणु चाहिनि था, त मूं ख़ुशीअ सां मूं ऐं अनीस अदा सिराज जे पुटनि सां गॾु वेही इन ते सोचियो ऐं असां इहो चयो त हीअ जाइ जेका आहे सा आहे ई इन मक़सद लाइ त हिते अहिड़ो को कमु कजे जंहिंसां सिंधी नौजवाननि खे, सिंधी छोकिरियुनि ऐं छोकिरनि खे, नियाणियुनि खे अॻिते वधण जा मौक़ा मिलनि ऐं जेकॾहिं CSS या PCS खां अलावा ॿिया बि अंग्रेज़ीअ जा क्लास, कंप्यूटर जा क्लास केरु करणु चाहे थो त असां मुकमल सहकार कंदासीं। पोइ ईअं असां हिकिड़ी मीटिंग कई जंहिंमें राउजो साहिबु बि तव्हांखे शायदि ॿुधाए, राउजो साहिबु मुंहिंजो शागिर्द बि आहे, कराची यूनिवर्सिटी में मूं वटि पढ़ियो बि आहे ऐं जॾहिं हिन जो नालो साम्हूं आयो त मूं चयो ठीकु आहे, ऐं ॿियनि खे एतिरो घणो न बि सुञाणंदी हुजां, हुनखे सुञाणा थी ऐं राज़ी थियसि ऐं पोइ असां सॼी फैमिली राज़ी थी ऐं हीअ तव्हांखे उनजो जेको नतीजो आहे, जेका रिज़ल्ट आहे असां ॾिसी रहिया आहियूं। ऐं उमेद थी करियां त हीउ सेंटर न सिर्फ़ु कामयाबीअ सां हलंदो पर असां मुकमल तरह सां हिननि सां हर वक़्तु सहकार में रहंदासीं। पढ़ाइण जे हवाले सां जेकॾहिं कंहिंखे सब्जेक्ट जे अंग्रेज़ीअ जे या सिंधीअ जे हवाले सां मूंखे वक़्तु मिलियो त आउं ज़रूरु हिन में शामिलु थींदसि। तव्हां सभिनी जी महिरबानी ऐं तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे त हिन सेंटर खे कामयाबु करण लाइ पंहिंजूं जेके सहकार आहे उहो ज़रूरु शामिलु करियो। महिरबानी। सिंधियुनि जे सदर राहुल साहब जन खे महिरबानी करे पंहिंजो सदारती खिताब करें। अस्सलाम वालेकुम। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, एतिरो बर्दाश्त कयो आहे, सभु तकलीफ़ ॾियूं त मुंहिंजी 5 मिंट तकलीफ़ ज़रूरु ॿुधो। सभिनी जेके मुख़रजीन हाज़िरीन हुया पंहिंजी तारीफ़ खां ॻाल्हि शुरू कई। मां बि नंढड़ो तारीफ़ करायां थो, बिल्कुलु इम्प्रेसिव तारीफ़ कोन्हे को। मां हिकु नंढड़े ॻोठ में, बिल्कुलु नंढड़े ॻोठ में पैदा थियुमि। पीर जे ॻोठ सां कचे जे इलाइक़े जे भरिसां ॻोठ आहे मंगर जी। सिंधी मीडियम पढ़ियासीं। एतिरो ज़रूरु हूंदो हो त जेके क्लास में हूंदा हुन मुंहिंजो नंबर केतिरो हूंदो हो, मां टॉपर हूंदो हो, त मूं में इहो हमेशह क्रेज़ हूंदो हो त मां जंहिं शइ में वञा उन मां टॉप थियां। बहरहाल किसो मुख़्तसिर जेको कंहिं दोस्त ॿुधायो त असां मैट्रिक इंटरमीडिएट में छो न ही कैरियर लॉन्च कयूं। त मूंखां अॻु में जेके मुंहिंजा कज़न्स हुया उहे डॉक्टर्स थिया, इंजीनियर थिया, मूं इहा ॻाल्हि ज़हन में रखी त मूंखे CS माना सिविल सर्विसिस वञिणो आहे। हालांकि उते कोई सिविल सर्वेंट कोन थियो। पोइ मूं इहो ज़हन में ठाहियो, हालांकि मुंहिंजी मेडिकल में सिलेक्शन थी सुठे नमूने सां, पर मां उहो छॾे कराची यूनिवर्सिटी में उन वक़्तु असांखे जेके असां मथी सिंध खां ईंदा हुआसीं सिर्फ़ु सिंधी डिपार्टमेंट दाख़िला मिलंदी हुई। त जीअं मोहतरमा असांखे ॿुधायो त मोहतरमा असांजी उते टीचर हुई, सिंधी डिपार्टमेंट में दाख़िला मिली, पर उन में वक़्तु इहो हूंदो त असां कुझु अर्सो हूंदा हुआसीं यूनिवर्सिटी में, बाक़ी सॼो वक़्तु असां लियाकत लाइब्रेरी हूंदी उन में हूंदा हुआसीं। तक़रीबन उहा लियाकत लाइब्रेरी उतां बंदि कराए निकिरंदा हुआसीं।
पर ॾिसो ईअं थियो त उहो सिंधी डिपार्टमेंट जी सिंध में जेका सिंधी जी डिग्री उहा बि कोन वठी सघियासीं। BA लतीफ़ यूनिवर्सिटी मां पहिरियों थी, उन जे बेसिस ते अटेम्प्ट कयोसीं, उन जे बेसिस ते ई नौकिरी मिली वई। माना CSS में मुंहिंजे ख़्याल में इम्तियाज़ वारा पुराणा सुञाणनि त आई वॉज टॉपर इन सिंध, मतिलबु जेको मुंहिंजी थ्योरी में मार्कूं अञा ताईं कंहिंजूं कोन आहियूं। जेकॾहिं कोई इहो चए त CSS में टॉप कीअं कयोसीं या अॻिते कैरियर कीअं ग्रोथ कई, मां उहो कैरियर जी बि तव्हांखे ॿुधायां त मां डिप्लोमेसी थोरो अर्सो कई, पोइ मूंखे इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन्स में चांस मिलियो। यूनाइटेड नेशंस जूं 2 एजेंसी आहिनि, UNHCR ऐं UNICEF, इन में सीनियर पोजीशन पाकिस्तान में नंबर 2-3 पोजीशन ते हुननि मूंखे रखियो। उन खां पोइ मूंखे पोएं दफ़े जेका फेडरल गवर्नमेंट में हुई उन में यूथ मिनिस्ट्री जो हुननि एडवाइज़र कयो, त यूथ मिनिस्ट्री जो एडवाइज़र माना आई वॉज कॉलिंग द शॉट्स इन मिनिस्ट्री। उन खां पोइ हिन वक़्तु जेका हिकिड़ी मल्टीनेशनल कंपनी आहे विच इज़ वर्किंग थ्रूआउट द वर्ल्ड, उनजो मां पाकिस्तान ऐं साउथ एशिया जो हेड आहियां, बिज़नेस हेड। मां पंहिंजा जेके उन दोस्त जा बि उन दौर जा बि जेके दोस्त आहिनि ऐं हाणे वारनि दोस्तनि खे बि चवंदो आहे त मूंखे हिते कंहिं पहुचायो। यकीन कयो इब्राहिम साहब आई विल इंडोर्स योर स्टेटमेंट, मूंखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंग्रेजी पहुचायो। मां सिंधी डिपार्टमेंट जो शागिर्द हुउमि, प्रेस मैडम खे इंडोर्स कंदी, पहिरियों सिंधी डिपार्टमेंट जो स्टूडेंट हुउमि जंहिं CSS में वियो। राधा मां चवंदुमि त इन खां पहिरियों कोई बि कोन वियो, त असांखे मैडम गाइड बि कंदी। मां उहा ॻाल्हियूं बाद में थो कयां त मूंखे इन्हनि सभिनी इदारनि में इन्हनि पोज़ीशन में सिर्फ़ु अंग्रेजी वठी वई, छो त मां अंग्रेजीअ में लिखंदो सुठे नमूने सां। हाणे अंग्रेजी कीअं मूं वटि आई, आई डोंट से कि मुंहिंजे कंहिं टीचर्स पढ़ायो हुयो। इहो त जेको असांजो दौरु आहे, असां जेके पुराणा माण्हू आहियूं, असां वटि का एंटरटेनमेंट हूंदी कोन्हे। ॻोठनि में TV त परे जी ॻाल्हि, रेडियो बि कोन हूंदो, पोइ असां किताबनि खे टाइम ॾींदा हुआसीं। बाबा नौजवान में इन ॻाल्हि ते गौर कनि। पोइ पीर जे ॻोठ भरिसां असांजो ॻोठु हुयो, त हाणे माना असांखे किताब किथां मिलनि, माना पीर जे ॻोठ में त कोन मिलंदा। त उते हिकिड़ी लाइब्रेरी हुई, सिंध सिंगार लाइब्रेरी। हाणे उते उहा नंढे पीर ॻोठ में लाइब्रेरी हुई, त असांखे जेको मैट्रिक खां इंटर में जेको 6 महीना बचंदा आहिनि, त ॿियो टाइम त कोन मिलंदो। पोइ उतां मां किताबु खणी ईंदुमि, सुबुह जो किताबु खणी आयासीं, शाम जो ख़तमु थी वेंदो, ठीकु आहे। ऐं उते जेके किताब हुया उहे सभु पढ़िया। माना इहो न हो त माना हिकिड़ो किताबु जेको माना शुरूआति कयो, उहो सॼा कपबोर्ड्स पढ़ी छॾिया, पर उहो माना असांखे मिलियो। पोइ जॾहिं सिंधी में किताबु ख़तमु थी विया त पोइ छा पढ़ूं। पोइ उर्दू मूंखे जेको आहे बिल्कुलु सम्झ में कोन ईंदी। उर्दू माना मुंहिंजी उहा पिच कोन ठहंदी। पोइ उते जेके अंग्रेजी जो हिकु ॿ किताब उतां मुंहिंजी दिलचस्पी पैदा थी त अंग्रेजी पाण पढ़िजे। इहा बिल्कुलु मूं पाण पढ़ी, उन सां मुंहिंजी अंग्रेजी ठही। CSS में जेको तव्हां चयो त छोकिरा फेल थींदा आहिनि, मुंहिंजियूं वधि में वधि मार्कूं CSS में इंग्लिश में हुयूं। इंग्लिश में जेकॾहिं 30 ते पास हूंदो त मुंहिंजी इंग्लिश कंपोज़िशन प्रिसीज़ में 75 हुयूं ऐं एसे में जेको आहे 75 खां मथे हुयूं। माना हुन में 50 जो पेपर, हुन में 37 मुंहिंजी मार्कूं आयूं। माना जंहिंमें फेल थींदा आहिनि मां स्कोर टॉप कयो। ऐं ॿियनि बि जेको डिपार्टमेंट्स में मां कमु कंदो, हमेशह मुंहिंजी जेका नरेशन हूंदी आहे उनखे जेको आहे कंदा आहिनि। त जेकॾहिं मूंखां कोई पुछे त CSS छा आहे, त हिते माना इम्तियाज़ चयो त 50% कंट्रीब्यूशन ऑफ इंग्लिश, बट आई विल से इट हैज़ 90% कंट्रीब्यूशन ऑफ इंग्लिश। इफ यू कैन राइट परफेक्ट इंग्लिश एंड परफेक्ट नरेशन, CSS तव्हांजी खीसे में पई अथव। हाणे इहो जेको फॉर्मूलो त अंग्रेजीअ में जेको आहे सो करण सां, इहो मां पंहिंजे ॻोठ ते अप्लाई कयो। मां पहिरियों शागिर्द हुउमि जंहिं जेको आहे CSS कई। पोइ मां पंहिंजनि सौटनि खे मासतनि में जिन खे जेको आहे थोरी घणी माना थोरो अक्यूमेंट हुयो, उन्हनि खे गाइड कयो त बाबा किताबु पढ़ो ऐं अंग्रेजी तवजो ॾियो। हाणे थियो छा आहे, उहो 50 घर जो जेको 50 ॻोठनि जो 50 घरनि जो ॻोठु हुयो, उन मां 1 डज़न खां वधीक CSS PCS ऑफिसर थी विया आहिनि। मुंहिंजा सभु भाइर, मुंहिंजा सभु सौट सिविल सर्विस में अची विया आहिनि। पर मुंहिंजो मक़सदु इहो न आहे त सभु जेके अटेम्प्ट कनि था उहे सभु ऑफिसर थियनि था, पर जीअं ॿुधाए थो नॉलेज कैपिटल गेन थो थिए, त उन सां हू वरी ॿियनि शोबनि में वेल प्लेस थी विया आहिनि। माना उहो सॼे ॻोठ जो हिकिड़ो कैरेक्टर तब्दील थी वियो आहे। त मां जॾहिं इहो सॼो फॉर्मूलो ॻोठ में अप्लाई करे सघां थो, त उनखे छो न सिंध बेसिस ते जेको आहे अप्लाई कयूं। त इहो मूं में हमेशह जज़्बो हूंदो हो। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि त फॉरेन सर्विसिस में अचण खां पोइ उनखे लक सम्झो या बैड लक सम्झो, मुंहिंजी शादी बि ॿाहिरि मुल्क मां थी। त मुंहिंजो जेको सिंधी ॻाल्हाइण जो, सिंधी सोचण जो अंदाज़ तब्दील थी वियो। हाणे सुठो या ग़लति, त इहो अची मूंखे अहसासु थियो त भाई असां पढ़ियासीं, हिननि ॻोठनि में आयासीं, त असांजे मथां बि हिकिड़ी रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त काफ़ी अरसे खां वठी जीअं घणा दोस्त हाणे ॿुधाईंदा न कंहिंखे न कंहिंखे का ॻाल्हि पिंच थींदी, त मूंखे इहा पिंच ज़रूरु थींदी त व्हाट आई एम गोइंग टू डू फॉर माई पीपल, व्हाट आई एम गोइंग टू डू फॉर माई सोसाइटी। पोइ जॾहिं इहे ॻाल्हियूं मूंखे पिंच कंदियूं त पोइ को न को रस्तो ॻोल्हींदासीं। त को न को रस्तो ॻोल्हियऊं, मिलंदो कोन हुयो। छो त उन वक़्तु जेकॾहिं असां चवंदो असांखे पॉलिटिकल एक्टिविज़म करिणो आहे, त सिंध जो पॉलिटिकल जेको एटमॉस्फेयर उहो ॾाढो पोलराइज़्ड हुयो।
उते असां पाण खे स्पेस कोन पिया सम्झूं। जेको साईं अर्ज़ु कयो त हिकिड़ो NGO क्लास हुयो, उनजा पंहिंजा डायनेमिक्स हुया। पोइ असां उन्हनि सभिनी शयुनि खे ज़हन में रखी करे निज़ामुद्दीन शेख वारा ॿिया दोस्त वेठा असां हिकिड़ी ब्रेन स्टॉर्म कई त भाई किथे न किथे हीअ क्लास जेको सिंध जो सुलझियल क्लास आहे, जंहिंजो इल्मु आहे, तजुर्बो आहे, हिकिड़ी जाइ ते पहुतायूं, असां को अहिड़ो कमु कयूं जेको पोइ ते पंहिंजी लेगेसी छॾे वञूं। पोइ हिकिड़े वॾे डिस्कशन खां पोइ आई कैन टेल यू कि थाउज़ेंड्स ऑफ पेजिस खां जे डिस्कशन खां पोइ इन ॻाल्हि ते पहुतासीं त असां हिकिड़ो ऑर्गेनाइज़ेशन ठाहींदासीं जंहिंजो नालो सिंधवियन हूंदो। उन बेसिक कमु सिर्फ़ु नॉलेज कैपिटल हूंदो। बेसिक कमु इहो हूंदो जेको हिते इशूज़ आहिनि उन ते हिकिड़ो इन्फॉर्म्ड ओपिनियन ॾियूं, जंहिंसां माण्हुनि खे असां इन्फ्लुएंस कयूं त भई इशूज़ हीअ आहिनि जो वे आउट ही आहे। इन बुनियाद ते असां ठाहियोसीं। पर जीअं तव्हांखे रजिस्टर्ड कराइणो हुयो त रजिस्टर्ड कराइण में कयोसीं स्कोप ऑफ एक्टिविटीज़ ॾिनोसीं। त स्कोप ऑफ एक्टिविटीज़ में इहो बि हो त असां सिंध जा जेके बलंदड़ मसइला आहिनि जंहिंमें एजुकेशन आहे, हेल्थ आहे, ॿिया इशूज़ आहिनि, उन्हनि ते बि असां कमु कंदासीं। पोइ असां हू जेको कमु जीअं महबूब साहब ॿुधायो त उन ते कंदा रहियासीं। पर उनखे उहो हिकिड़ो आइडियाज़ हद ताईं हो। हमेशह आइडियाज़ मस्ट हैव फीट। त हाणे उनखे कीअं ट्रांसलेट कयूं त हीअ जेके शयूं आहिनि जेके असां कयूं था कम में, उहो तव्हांखे असां आइडियाज़ खे ट्रांसलेट कयूं त इहो कमु थींदो। अल्हम्दुलिल्लाह हीअ जो कॉन्फ्रेंस वारो सिलसिलो उहो थी वियो। हाणे जेको कैरियर बिल्डिंग अकेडमी जेका अॼु असां हिते लॉन्च कयूं था, इन जो मक़सदु इहो सिर्फ़ु न आहे असांखे CSS PCS ऑफिसर्स ठाहिणा आहिनि। मक़सदु हिन जो इहो आहे त असां हिननि असांजे यंग लॉट खे तयारु करे प्रोफेशनल लाइफ में लॉन्च कयूं त हू पाण खे कैरी करे सघनि। माना हीअ जेको पढ़ाई आहे न, डिग्रियूं, इन सां कुझु कोन थो थिए, पर हिकिड़ी पैकेज आहे। तव्हांजी पर्सनैलिटी में केतिरी ग्रूमिंग आहे, तव्हांखे अॻिते केतिरो इम्प्रेस करे सघो था, तव्हांखे मार्केटेबिलिटी ठाहिणी आहे। हाणे मार्केटेबिलिटी ठाहिणी आहे त हिन में ॿ टे शयूं आहिनि। हिकु तव्हांजी लैंग्वेज, तव्हांजी पर्सनैलिटी, तव्हांजी ड्रेसिंग, तव्हांजो एटीट्यूड, ॻाल्हाइण जो तरीक़ो, पोइ तव्हांजी हिकिड़ी मार्केटिंग ठहंदी। त हीअ जेका अकेडमी आहे त ज़रूरी न आहे त असां हुननि खे जेको आहे सो सभु माण्हू कामयाबु थी अफ़सर थियनि, पर घटि में घटि असां इहा क्लेम करे सघूं था त हुनजी एतिरी ग्रूमिंग थींदी त हू कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजे कैरियर में सुठी जाइ ते प्लेस थींदा। हिकिड़ो त असांजो इहो मक़सदु आहे। ॿियो जेको मक़सदु इहो हो त इन खां अलावा बि इम्तिहान आहिनि। ISSB आहे, NTSU टेस्टूं आहिनि, ॿियूं थीसिस जा वर्क आहिनि, उन में बि असां जेको आहे हिननि खे पूरी हेल्प कंदासीं। हाणे हीअ त हुयो CBA, पर असुलु जेको आहे पाणी वठां थी वीचार सॉरी सर। हाणे जेका ॻाल्हि मां तव्हां करण वारो न उन ते गौर कजो त हीअ जेको शमसदीन साहिबु तकिड़ो दॿियल लफ़्ज़नि में तव्हां सां ॻाल्हि करियो, उहा हिन तरह त असांखे जेको हिन वक़्तु ज़रूरत आहे सिंध खे, उहा आहे क्वालिटी एजुकेशन जी, जंहिंमें लैंग्वेजिस जी ॻाल्हि करण सां गॾु उहा क्वालिटी एजुकेशन हुजे। पर घटि में घटि असां पंहिंजी ॿोली जेका सिंधी ॿोली आहे उनखे ज़रूरु असां पंहिंजे नौजवान नस्ल खे पढ़ायूं, जेको असांजो ईंदड़ नस्ल आहे। त हाणे उन ते असां यको तक़रीबन 3 सालनि खां बहस कयो आहे। हाणे ऑलमोस्ट असांजे ॻाल्हि ते पहुची विया आहियूं त पूरी सिंध में असां हिकिड़ो अहिड़ो एजुकेशन सिस्टम ठाहींदासीं जंहिंमें सुठी एजुकेशन मिलंदी, जंहिंमें असांजा पंहिंजा ॿार बि कंफर्टेबली पढ़ी सघनि, पर हुन में घटि में घटि हिकिड़ो सब्जेक्ट जेको आहे कंपलसरी सिंधी जो हुजे, त जीअं असां पंहिंजी ॿोलीअ खे ऐं सकाफ़त खे बचाए सघूं। त इन जे लाइ असां डिसीशन वठी छॾियो आहे। हाणे हिनखे इम्प्लीमेंटेशन फेज़ में वठी आहियूं। कल्ह असां मीटिंग कई आहे, हुन में कमेटी ठाही आहे, उहा असांखे रिपोर्ट ॾींदी। इहो जल्दी लॉन्च थींदो इंशाअल्लाह। माना मां तव्हां सां कयां थो, इहो वॾनि शहरनि खां शुरू थींदो, असां पूरे सिंध में ॼाण पहुचाईंदासीं। उहो बिल्कुलु जीअं तव्हां वॾा वॾा इंस्टीट्यूशन्स ॿुधाइनि, बीकन हाउस आहे, सिटी स्कूल आहे, इन मुताबिक़ चेन ऑफ स्कूल हूंदी जेके सॼे खे पाण मॉनिटर कंदासीं। इहो असांजो इंशाअल्लाह प्रोजेक्ट आहे जो जल्दी लॉन्च थींदो। हाणे मां हिन जी मूंखे इंस्पिरेशन किथां आई उहो तव्हां सिर्फ़ु गौर कजो त मां ही जी जेका शादी थियल आई उहा तुर्की में आहे। अञा ताईं माशाल्लाह मुंहिंजी शादी कामयाबी सां हले थी। त हीउ जेको पाक तुर्क स्कूल सिस्टम आहे, हिते जामशोर में कैंपस बि आहे, इहो पाकिस्तान में मूं लॉन्च कयो। हुनखे 2 सालनि ताईं जेको आहे सो कंसल्टेंसी ॾिनी। हुनजो पहिरियों प्रोजेक्ट असां खैरपुर में कयोसीं, उहो शुरू में 2001 में उहो सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे, उहो अञा हले थो। हाणे इन में इहो थियो त इहो जेको जंहिं शुरू कयो सिस्टम हुते तुर्की में, उहो फैतुल्लाह गुलन हो। हाणे हुनजी पंहिंजी हिकिड़ी पॉलिटिकल फिलॉसॉफी आहे। उहो सिर्फ़ु मस्जिद जो पेश इमाम हुयो। उन इहा ॻाल्हि एनालाइसिस कई त टर्की मॉडर्न थी वियो आहे त तुर्की खे फॉलो कंदे, पर घटि में घटि हुन में हिकिड़ो नुक़सानु ज़रूरु पए थो त हुन पंहिंजे तुर्की जा जेके असुलु कल्चरल वैल्यूज़ आहिनि उहे लूज़ कया आहिनि। पोइ उन जे करे हुन चयो त मां तव्हां मॉडर्न एजुकेशन भले वठो, पर जेके असांजा वैल्यूज़ आहिनि, एथिक्स आहे, उनजा हुनखे एडिशन सब्जेक्ट पढ़ायो।
नतीजे में उहो उते हिट थियो, जंहिंमें हिन वक़्तु उन वक़्तु जॾहिं माना हिन जो पाण सां कंफ्लिक्ट कोन थियो त उन टर्की में 10,000 स्कूल हुया, ठीकु आहे, ऐं पूरी दुनिया में 10,000 ॿिया स्कूल अथनि, 70 मुल्कनि में ऑपरेट कनि था। पर असुलु ॻाल्हि उनजी कामयाबी आहे त उन्हनि उहो निश सम्झायो त असांजी टर्की मॉडर्न थिए थी, पर माना असां जेको नओं क्लास आहे, नओं जेको नौजवान नस्ल आहे, उहो पंहिंजे वैल्यूज़ खे छॾियो आहे। सिमिलरली हिन वक़्तु जेको सिंध जो मसइलो आहे इहो आहे त असां शहरनि में ॿारनि खे पढ़ायूं था, एजुकेशन सिस्टम मिले थो, पर उन में असां पंहिंजी ॿोली कोन थी थिए, एथिकल उनजी एजुकेशन कोन थी थिए, ग्रूमिंग कोन थी थिए, असांजा जेके वैल्यूज़ ख़तमु था थियनि। ठीकु, हाणे पोइ हिन जो पॉलिटिकल जेको आहे सो छा निकितो फॉल बैक, त जॾहिं हिननि स्कूल्स कॉलेजिस खोलिया त हिन जी एतिरी पब्लिक एक्सेप्टेंस थी वई त जेको रजब तैयब अर्दवान आयो उहो जेको आहे सो जॾहिं ऐलान कयो त मां पॉलिटिक्स वञा थो, त उहो सिर्फ़ु 3 महीना पहिरियों जेको आहे हुन पार्टी ठाही, ऐं 3 महीननि खां पोइ जॾहिं हुन इलेक्शन में वियो त हुनखे 2/3 मेजॉरिटी मिली, ऐं उहो सॼी बैकिंग हिनखे स्कूल सिस्टम जी हुई। हीअ जेके असांजा दोस्त पॉलिटिक्स में आहिनि त इहो हिकिड़ो तरीक़ो आहे तव्हां फ्रेंड सां खे, पर हिकिड़ो इहो तरीक़ो बि आहे त तव्हां माण्हुनि खे एम्पावर कयो, पंहिंजा ॿार तयारु कयो, इन सां बि तब्दीली अची सघे थी। हाणे ज़रूरी न आहे त जेको हुन फैतला गुलनि जी फिलॉसफी आहे असां हुनखे फॉलो कयूं, पर हुनखे इंडिजनाइज़ बि करे सघूं था। माना इहो सिस्टम असांखे फार रीचिंग जेको आहे इम्पैक्ट क्रिएट कंदो, ऐं इनशाला तव्हां ॾिसंदो हाणे असां इहो बिल्कुलु इहो जेको आहे सॼो फॉर्मूला ठाहे छॾियो आहे, हाणे इनशाला इनखे इम्प्लीमेंट कंदासीं। सो इन जे करे मां सभिनी दोस्तनि खे जेके वेठा आहिनि, हीअ जेका सिंधी क्रीम आहे, हीअ सिंधी जेंट्री आहे, इहे अचनि इन में पंहिंजो रोल प्ले कनि, असांखे करिकुलम ठाहे ॾियनि, असांजी एडमिनिस्ट्रेशन में अचनि, इहो स्कूल सिस्टम रन करे ॾियनि। जे रन कंदा त हिकिड़ी पैसिव तब्दीली ईंदी, हिकिड़ो साइलेंट इनकलाब ईंदो, थी सघे त असांजी अॻिलियूं जनरेशन इन सां अॻिते निकिरी अचनि। हीअ असांजो जेको बेसिकली पैगाम हुओ जेको मां तव्हांखे ॿुधायो। हाणे टाइम आहे छो त हीअ सदारती तकरीर आहे मोकिलिण वारी, त हीअ टाइम आहे त मां सर्विसिस रिकग्नाइज़ कयां। सभिनी खां पहिरियों त मैडम ॻाल्हि बि कई आहे, मुंहिंजी उस्ताद बि रही आहे, त न फ़क़ति जेको आहे सो असांखे मैडम पढ़ायो आहे, पर असांजे अख़लाक जी असांजी तरबियत बि कई आहे। जॾहिं बि को मसइलो हूंदो असां मैडम वटि वेंदा हुआसीं, हमेशह हुन मसइले जो हल करे ॿुधाईंदी। सो मैडम जो असां ते एतमाद शुरूअ खां वठी करे, सो संदसि जी वॾी महिरबानी, अदी वारनि जी महिरबानी, त हेॾो वॾो इंस्टीट्यूशन असांखे ॾिनो आहे। इनशाला जंहिं जज़्बे सां आया आहियूं उहो तव्हांखे कामयाबु करे ॾींदासीं। तव्हांजो जेको साथ रहंदो, तव्हांजी सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जी अदी वारनि जी सभिनी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वसी इंस्टीट्यूशन ॾिनो। उन खां पोइ असलम बलोच साहब ॿुधायो जेको ब्रिज जो किरदारु अदा कयो, जेकॾहिं असलम बलोच न हुजे हा त शायदि हीउ प्रोजेक्ट थी कोन सघे। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अब्दुल मालिक साहब सभिनी तारीफ़ कई, हिकिड़ो मोती जो दाणो असांखे मिलियो आहे हैदराबाद में, जंहिंजे करे असांजी फुटिंग थी आहे। असांजो जेको आहे न उहो डिजिटल फुटप्रिंट्स हूंदी आहे, पर हीअ असांजी प्रॉपर फुटप्रिंट्स पैदा थी आहे। सो साईं तव्हांजी वॾी महिरबानी। असांजी सिंध वी आहिनि जंहिंजा पायोनियर्स में साईं जन वेठा आहिनि, पंहिंजो जेको आहे सो बलोच साहब पंजरोही साहब वेठो आहे, जेके बि दोस्त जेके पायोनियर्स आहिनि उन सभिनी जी महिरबानी, निज़ाम साहब जी महिरबानी, जेके मूंखे नज़र अचनि था, शमदीन साहबनि जी महिरबानी, काजी साहब वारनि जी महिरबानी। असांजो हिकिड़ो सिंध वी जो क्लब आहे जंहिंजे करे असां वटि फाइनेंशियल रिसोर्सिस जमा था थियनि, हुन में असां 1000 रुपयो पर महीने कंट्रीब्यूट कंदा आहियूं। उन सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हिते जेके हाज़रीन आया आहिनि परे परे खां, उन सभिनी जी महिरबानी। शायदि तव्हां न हुजो असां कुझु बि कोन हुजूं। हिकिड़ो माण्हू हिकिड़ो आहे, 2 त 12, पर जेकॾहिं 5 माण्हू बि आहिनि त असां वरी फ़ौज आहियूं। सो तव्हां सभिनी जी महिरबानी। हिकिड़ो मूंखे फेडरल कास्ट्रो जो कॉल थो अचे, यादि थो अचे, हुन चयो जॾहिं मां इनकलाब आंदो त मूंसां सिर्फ़ु 50 माण्हू हुया, सभु हथ ई ख़ाली हुयासीं त मां इनकलाब आंदो। पर इहा मुंहिंजो जेको थ्योरी आहे ग़लति साबित थी आहे त 50 माण्हू इनकलाब लाइ वॾा आहिनि, पर मूं वटि सिर्फ़ु 12 माण्हू हुजनि हिन वक़्तु, पर हुननि खे यकीन ऐं मोहकम हुजे त मां हाणे ॿीहर बि इनकलाब आणे सघां थो। सो अल्हम्दुलिल्लाह असांजे हिन साथ में 50 खां वधीक माण्हू आहिनि, 100 खां वधीक माण्हू आहिनि। हाणे टाइम आहे त कुझु डिलीवर कयूं। तव्हां दोस्तनि जी सभिनी वॾी महिरबानी। साईं ही जॾहिं CBA जो प्रोपोज़ल मेच्योर पियो थियो, साईं ही जॾहिं CBA जो असांजो प्रोपोज़ल मेच्योर पियो थियो, अब्दुल मालिक साहब मूंखे चयो त हाणे पाण खे फैकल्टी ॻोल्हणी आहे। मूं चयोमांसि त भई मुंहिंजो 30 साल जो पुराणो महिरबान दोस्त, मोहबत करण वारो उमरानी साहब आहे, इन सिलसिले में काफ़ी ॼाण न थिए थो, लिहाज़ा उन सां मुलाक़ात कजे।
सो अब्दुल मालिक साहब खे एक्चुअली मूं मिलायो साईं उमराणी साहब सां ऐं पोइ उमराणी साहब जेकी असांजी पज़ीराई कई टाइम ॾिनई पंहिंजे घर घुराई सरप्राइज़ ॾिया ॾिनई जो असांखे मानीब खाराई ऐं बेसाख़्ता चई त भई मुंहिंजियूं सर्विसिस तव्हांखे बग़ैर के मुआवज़े जे तव्हांजे हवाले आहिनि ऐं अहिड़ो जज़्बो रखंदड़ माण्हू उनखे सलाम आहे। अलाह साईं हुनखे हयाती ॾे। इनशा अल्लाह ताला ही असांजी अकेडमी खे उमराणी साहब कामयाबु कंदो ऐं ॿियनि ॿिनि दोस्तनि जीअं दारियो साहब आहे या ॿिया दोस्त आहिनि जिन हामी भरी आहे अलाह ताला उन्हनि खे जस ॾींदो ऐं हू असांजो साथ ॾींदा रहंदा। महिरबानी। We are about to conclude this session. सामाइन सिंध वियन ऐं सिराज इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ पारां कैरियर बिल्डिंग एकेडमी जे बुनियादु रखण वारी तक़रीब जी मुकमिल कार्रवाई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां अव्हांजी ख़िदमत में पेश कई वई। असांखे उमेद आहे त हीउ पहिरियों गॾियल मनसूबो ज़रूरु कामयाबु थींदो। इन जी कामयाबीअ जो हिकु इहो बि कारण आहे त ॿिन्ही तंज़ीमुनि में तजुर्बेकार कामोरा समाज सुधारक वकील डॉक्टर ऐं तालीमदान शामिल आहिनि। उहे पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते हिन मनसूबे सां गॾु पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु कंदे सिंध जे मारूरनि जे ॾुखनि ऐं सूरनि जे ख़ात्मे जी कोशिश कंदा। हक़ीक़त में इहा ई सभ खां वॾी इबादत ऐं वतन जी ख़िदमत आहे। इन ई उमेद सां पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन